दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, सूहवारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते, नीहवारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। पाकिस्तान जो सुहिणो सूबो सिंध ऐं सिंध जो मन मोहींदड़ टीवी चैनल कशिश टीवी ऐं कशिश टीवी प्रोग्राम लाइव विथ राजा में मां सभिनी खे चवे थो दिलि जी गहराइयुनि सां जी अस्सलाम वालेकुम, वेलकम जी, खुशामदीद, भलीकार, भली को आख़िते पखेर रागले, भली करे आयो वे। नौवान अली किंग, खादिम मेतलो एंड अदनान ऐं जेका बि असांजी टीम आहे उन्हनि सभिनी तरफ़ां तव्हां सभिनी खे मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम। मौसम कुझु चेंज थी वियो आहे, तारीख़ कुझु चेंज थी वई आहे, हिस्ट्रीज़ कुझु मतिलबु सम्झ में ई नथो अचे त छा पियो थिए। वाह भई वाह, ज़बरदस्त। मौसम जीअं थधो थधो असांजी ज़िंदगी में अचे पियो, तीअं ई असांजी क्रिकेट जो मौसम चेंज थी वियो आहे। वाह से वाह। मां हमेशह चवंदो आहियां जंहिं बि कम में सियासत आहे, पॉलिटिक्स आहे, उहो फेल आहे। पॉलिटिक्स ख़तमु कयो कंहिं बि शइ मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असांजी जेका हीअ क़ौम आहे उहा दुनिया जी कंहिं बि क़ौम खे हाराए सघे थी। सो जी, पाकिस्तान कल्ह जेको मैच खटियो आहे हिंदुस्तान खां, हिंदुस्तान फतेह कयो आहे, जेको बाबर आज़म जी टीम, हिकिड़ो हुयो काइदे आज़म जंहिं ठाहियो पाकिस्तान, ऐं हिकिड़ो आहे बाबर आज़म। इहे आज़म जेके आहिनि इहे हिंदुस्तान खे उन्हनि खे उन्हनि जी छा चइजे त असां उहा लैंग्वेज न ॻाल्हाईंदासीं जेके हू ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो जेको फेस आहे, असली मुंहुं आहे, उहो ॾेखारींदा आहिनि। हिकिड़ो वीचारो शामी मुस्लमान आहे, उन में बॉलर आहे, उनखे कल्ह उनखे अची वरितो अथनि भई तव्हांजी 11 माण्हुनि जी जेका टीम आहे उनखे कुझु न थियो आहे, अची शामी खे चओ था तव्हां पाकिस्तान हलियो वञो। यार थोरो छा चवंदा आहिनि, मां वरी बि चवां थो त मां उहा लैंग्वेज न ॻाल्हाईंदुमि, छो त तमामु जेके क्रिकेट लवर आहिनि उहे मुंहिंजी शयुनि खे, मुंहिंजे लफ़्ज़नि खे सम्झंदा हूंदा। ॾाढी ज़बरदस्त कल्ह मैच थी इंडिया ऐं पाकिस्तान जी, ऐं उन में स्पेशली जेको 2 विकेटूं पहिरियां वयूं शाहिनशाह अफ़रीदी, उन में चेल टुटी पई दोस्तनि जी, चेल टुटी पई, मतिलबु कमु लही वियो। उन खां पोइ माशाल्लाह ज़बरदस्त क़िस्म जी जेका बैटिंग असांजे प्यारनि ओपनर्स कई, ज़बरदस्त क़िस्म जी जेका कल्ह क्रिकेट ॾिसण वटां मिली, ॾाढो मज़ो आयो, ॾाढो मज़ो आयो। सो तारीख़ चेंज थी वई, ऐं तारीख़ में हिस्ट्रीअ में पहिरियों दफ़ो KTN न्यूज़ जो लोगो भई स्टेडियम, दुबई जे स्टेडियम में। वाह भई वाह। सो ज़बरदस्त अॼु क्रिकेट ते आहे असांजो प्रोग्राम, ऐं ज़बरदस्त कचहरी थियण वारी आहे। मिक्स अॼु सभिनी जी कॉल्स वठंदासीं, ईअं न त रुॻो छोकिरियूं ऐं अदड़ियूं, अॼु सभिनी जी कॉल्स वठंदासीं पाण प्रोग्राम में, ऐं क्रिकेट ते ॻाल्हाईंदासीं। मुजाहिद भाउ मूंसां गॾु हूंदो, उन्हनि सां कचहरियूं खोड़ सारियूं कंदासीं, पर मुंहिंजी दिलि थी चवे त हिकिड़ो ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचां ऐं तव्हां सां कचहरियूं कयां, मोहबत भरियूं, छो त अॼु ॻाल्हि कयूं पिया हिस्ट्री जी, तारीख़ जी, त तारीख़ चेंज थी वई आहे। हाय छा कजे, छा कजे, चवंदा आहिनि त जंहिंखे रब इज़त ॾे उनखे केरु चखे। सो पाण नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि थो अचां, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो लाइव विथ राजा में। वेलकम जी, खुशामदीद, भलीकार, अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जी मोहबत हिकु दफ़ो वरी अवां सभिनी खे मुबारक हुजनि, पूरी क़ौम खे मुबारक हुजनि, पाकिस्तान खे मुबारक हुजनि, छो त कल्ह असांजो ॾींहुं हुयो ऐं असांजो अॼु बि ॾींहुं आहे, इंशाल्लाह सुभाणे बि असांजो ॾींहुं आहे। असांजी क्रिकेट जो जेको मौसम चेंज थियो आहे उन ते अॼु पाण डिस्कस कंदासीं, कचहरी कंदासीं। कल्ह ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो मैच, मज़ो अची वियो। मुंहिंजी दिलि ई न पई अचे, जीअं अॼु बैकग्राउंड हले पियो न त चंड खे चए पियो मंज़ूर सखिराणी त धीरे धीरे हल रे चंड, तूं धीरे धीरे हल, त मां चयो कल्ह आस्ते आस्ते खेॾो यार, आस्ते आस्ते खेॾो, क्रिकेट इहा वधंदी वञे, मां ॾिसंदो रहां। वाह भई वाह, वाह भई वाह, एक्सीलेंट, वेरी वेल डन। ऐं उन सां गॾु असांजो कप्तान आहे, उन कैप्टन जो जेको मां पॉज़िटिव रोल ॾिठो कल्ह मैच खां पोइ बि, न त ॾिसो इंडियन टीम हूंदी आहे या कहिड़ी बि टीम हूंदी आहे, उहा हुशुर पुशुर घणियूं कंदा आहिनि खटण खां पोइ, पर कल्ह उनजो जेको बयानु मूं ॾिठो अंदरि जेको ड्रेसिंग रूम में हुयो, त एक्साइटेड न आहे थियणो असांखे। असां कल्ह गुज़री वियो, असां जशन मल्हाए छॾीसीं, हाणे असांखे वधीक जेको आहे सो सुभाणे खे सोचणो आहे। त जेको माण्हू सुभाणे जो सोचींदो आहे उहो ज़िंदगी में कॾहिं बि पोइते न वेंदो आहे, उहो हमेशह कामयाबु थींदो आहे। त मुजाहिद भाउ सां गॾु आहे, मुजाहिद भाउ अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम, थैंक यू सो मच। ऐं ॿी मैच आहे असांजी जेके असां खेॾूं पिया, पहिरियों वर्ल्ड कप में खेॾिया, जो असांजो हिन वर्ल्ड कप में ॿियो मैच आहे, पहिरियों खेॾियासीं। तव्हांखे मुबारक हुजे खोड़ सारी, ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हांजे प्रोग्राम में वेठो आहियां, ऐं क्रिकेट जी हाउ नो तव्हांखे आहे, मूंखे वधीक बिल्कुलु तव्हां असांजा एक्सपर्ट आहियो। ऐं कल्ह बि तव्हांजो बि तमामु ज़बरदस्त कमु हुयो। कल्ह KTN न्यूज़ जो लोगो मूं स्टेडियम में ॾिठो, कल्ह KTN न्यूज़ जो रिपोर्टर मूं स्टेडियम में ॾिठो, ऐं इहा हिकिड़ी मां थो चवां त हिस्ट्री आहे। हिस्ट्री में पहिरियों दफ़ो KTN न्यूज़ जो लोगो स्टेडियम में हुयो दुबई में, ऐं हिस्ट्रीअ में पहिरियों दफ़ो वर्ल्ड कप में इंडिया खे असां जेको आहे सो चित कयो आहे। ऐं इन मैच खां अॻु में सभ खां पहिरियों त कंहिंखे बि एक्सपेक्टेशन्स न हुयूं, रिकॉर्ड पिया ॾिसनि त भई 5 दफ़ा आम्हूं साम्हूं थिया, 5 ई दफ़ा इंडिया खटी आहे,
वॾो वर्ल्ड कप कयूं 50 ओवर आई त 7 दफ़ा हिक ॿिए जे साम्हूं थिया आहिनि 7 दफ़ा उहो खटिया आहिनि त पाकिस्तान मुश्किल खटे ठीकु आहे। ऐं उहा टीम विराट कोहली जे अंडर में जेकी इंग्लैंड खे इंग्लैंड में साउथ अफ्रीका खे ऑस्ट्रेलिया में शिकस्त ॾेई आयो हुजे। ऐं रिसेंटली PSL जो सेकेंड एडिशन उहे इन जो IPL जो सेकेंड एडिशन उते खेॾिया आहिनि त उन्हनि जी कंडीशन पिचिस सां हम आहंगी सभु शयूं उन्हनि जी फेवर में हुयूं। ऐं जेकी शइ महसूसु कईसीं पाण डिस्कस बि कयोसीं त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु थोरा हद खां वधीक ओवर कॉन्फिडेंट नज़र आया छाकाणि जो पाकिस्तान जी टीम जो कॉम्बिनेशन जूनियर विद सीनियर्स हुयो ख़ासि करे शोएब मलिक ऐं हफ़ीज़ अचण खां पोइ सीनियर ॿई हुया बाक़ी त सॼी टीम इहा ई यंग हुई। ऐं असां मोहम्मद आमिर बि न हुयो वहाब रियाज़ बि न हुयो मोहम्मद इरफान बि न हुयो त अनप्रेडिक्टेबल टीम जी चइबो आहे उहा असांजी टीम आहे। त यूनाइट जॾहिं थींदी आहे उहा दुनिया जी कहिड़ी बि टीम हुई उनखे शिकस्त ॾींदी आहे। यूनाइट थी कल्ह असां इंडिया खे शिकस्त ॾिनीसीं। बिल्कुलु त ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। मां जेका ॻाल्हि कयां पियो त बाबर आज़म हिकिड़ी नंढी एज में हींअर जेको आहे सो कैप्टन शिप ऐं एतिरा सीनियर्स हुनजे साम्हूं आहिनि सरफराज़ हुजे शोएब मलिक हुजे या जेके बि हफ़ीज़ आहे एतिरा सीनियर खिलाड़ी हुन वटि आहिनि त बाबर आज़म जो जेको पॉज़िटिव रोल हुयो माना हुन में होशियार बुशियार न हुई हुन में टड़ाइप न हुई हुन में उहा शइ न नज़र आई। ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो हुनखे माना परफॉर्म कयो। ऐं हुन खां पोइ जेको पॉज़िटिव रोल इहो हुयो जो ड्रेसिंग रूम में हुन जेको मैसेज ॾिनो तव्हां ॿुधो हूंदो सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल आहे त इहो ॾाढो हिकिड़ो सुठो साउंड आहे। ऐं हुन सां गॾु पाण ज़रूरु इहा ॻाल्हि कंदासीं त असां ॿिन्ही मुल्कनि जूं जेके अवाम आहे पब्लिक आहे उहा ख़ुशि आहे उहा हैप्पी आहे। रुगो हुननि जी गवर्नमेंट ख़ुशि न आहे बाक़ी माण्हू आम ख़ुशि आहे असांजो आम माण्हू ख़ुशि आहे। ऐं इन जे करे जो सब कॉन्टिनेंट जॾहिं डिवाइड थियो त असांजा माण्हू अधु ओॾे आहिनि हुननि जा माण्हू असां वटि आहिनि त चाहिनि था त मोहबत जो रस्तो बहाल थिए ऐं हिक ॿिए जे वेझो अचे। रांदियूं वॾो अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि कंहिं बि मुल्क खे कंहिं बि कैटेगरीअ खे सभिनी खे मिलाइण में त बदकिस्मती रही आहे त असांजे विच में। कल्ह जेका ॻाल्हि मूं जेका ॾिठी स्टेडियम में जीअं टॉस थियो त टॉस जॾहिं असां खटियोसीं ऐं 90% जेका पब्लिक हुई मतिलबु ईअं पियो लॻे त इंडिया जो होम ग्राउंड आहे 90% जेको उतां जी जेका ऑडियंस हुई उहा इंडिया जी फेवर में हुई ऐं 10% असांजी पाकिस्तान जी जेका हुया उते जेके शाइकीन हुया। त मां जेको ॾिठो कल्ह जेको टॉस जंहिं महिल असां खटियोसीं बाबर आज़म जी जेका बॉडी लैंग्वेज हुई उन वक़्तु ऐं उन वक़्तु मुंहिंजो इहो ई दिलि पियो चवे त असां जेको आहे सो पहिरियां फील्डिंग कयूं ऐं असां बाद में जेको आहे सो बैटिंग कयूं त उहा ई ॻाल्हि थी। ऐं असांजो पहिरियों ई साउंड सुठो थियो टॉस असां जेको खटियोसीं उनजे बाबति तव्हां छा चवंदा? टॉस जो त वॾो किरदारु हूंदो आहे कंहिं मैच में ऐं टॉस में अगरि एज़ अ कैप्टन तव्हां हुजो मां हुजूं त असांखे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजी टीम जी स्ट्रेंथ छा आहे। बैटिंग अगरि मुंहिंजी मज़बूत आहे त मां कोशिशि कंदुमि पहिरियों फील्डिंग कयां त उन डिफेंड कयां चेस कयां स्कोर खे। ऐं अगरि मुंहिंजी बॉलिंग मज़बूत आहे त मां पहिरियों बैटिंग कंदुमि बॉलर जे थ्रू उन स्कोर खे डिफेंड कंदुमि। पर कल्ह डिफरेंट कंडीशंस हुयूं इन करे जो ड्यू जो फैक्टर जेको हुयो उहो गुज़िरियल मैचिस में बि असांखे नज़र आयो त जेकी असांजी वेस्ट इंडीज़ जी टीम हुई उहा 55 ते आउट थी वई उहो स्कोर चेस थियो। उन खां अॻु में जेकी ॿी मैच हुई उन में बि स्कोर चेस थियो। टॉस कटी पहिरीं फील्डिंग करण जो फ़ैसिलो मक़सदु इहो हुयो त जॾहिं बाद में इंडिया जी टीम बैटिंग बॉलिंग करण ईंदी त उनजे मोहम्मद शामी जी ॻाल्हि कई उनखां जसप्रीत बुमराह जी ॻाल्हि कयो उनखां भुवनेश्वर कुमार जी ॻाल्हि कयो अजय रविंद्रा जडेजा जी ॻाल्हि कयो त उहो जेको ड्यूक जो फैक्टर आहे त उहो स्विंग करण में स्पिन करण में बॉलर्स खे तमामु घणी मुश्किल पेश कंदो आहे। पर क्रेडिट शाहिद शाह अफ़रीदी ॾांहुं वञे थो जंहिं विराट कोहली खे रोहित शर्मा खे ऐं राहुल खे आउट करे उहो जीअं तव्हां चयो चेल बणी छॾी एग्ज़ैक्टली। असल में मां चवंदो आहियां असांजी जेका पाकिस्तान जी क़ौम आहे जॾहिं जोश ऐं जज़्बे सां किथे लहंदी आहे मैदान में कहिड़े बि मैदान में त उहा पाण खे जेको आहे मञराई बोलंदी। हिकिड़ो कॉलर आहे कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम जी। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी है का ॻाल्हि कान्हे का। सो मीम्स ॾाढा ज़बरदस्त कल्ह ठहिया। मीम्स जॾहिं असां आफ्टर मैच जेके असां ॾिठासीं त कहिड़ो फेवरेट मीम्स आहे जेको तव्हांखे ॾाढो वणियो? सभ खां पहिरियों जेको मूंखे जेस्टर हो जीअं असां ॻाल्हि कयूं विराट कोहली जंहिं अंदाज़ सां टीम पाकिस्तान खटी मां छो जो एक्स फर्स्ट क्लास क्रिकेटर रहियो आहियां क्रिकेट जे हवाले सां मुंहिंजा मुक़ाबला बि रहिया आहिनि त एग्रेशन हूंदो आहे माण्हू में फास्ट बॉलर्स में। हुन जंहिं नमूने सां मोहम्मद रिज़वान खे भाकुर पाए मुबारकबाद ॾिनी इहो जेस्टर ज़बरदस्त हो। उनखां पोइ MS धोनी सां असांजे शाहनवाज़ ॾाणी जी मुलाक़ात एग्ज़ैक्टली इहो मैसेज ॾाढो सुठो आहे त भई स्पोर्ट्समैन स्पिरिट जेके में तव्हां ॾिसो कल्ह मोहम्मद रिज़वान नमाज़ जेका अदा कई ब्रेक जे टाइम में इहो मैसेज आहे त कामयाबी निमाज़ में आहे। हिन में को शक न आहे सॼी टीम तव्हांजी अलॻि बीठी आहे हीअ थोरे 5 मिंट जे वक़्फ़े में निमाज़ पढ़े थो। उहो मीम्स जी ॻाल्हि कई मुंहिंजे एतबार कहिड़ो फेवरेट मीम तव्हांजे ज़हन में अॼु बि हींअर सम्झो था त जेको मीम्स कल्ह ठहिया जेके ओवरऑल तस्वीरुनि ते जेको सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल हुया त उन में कहिड़ो अहिड़ो मीम हुयो जेको तव्हांखे ॾाढो ज़बरदस्त लॻो अञा ताईं खिल ईंदी आहे उन ते?
खिल जे हवाले सां त मां उन्हनि खे नोट न कयो, पर मूंखे जंहिं अंदाज़ इंस्पायर कयो उहो मोहम्मद रिज़वान खे जेको भाकुर पाइण हो न हिन जो विराट कोहली जो, उन ॾाढो इंस्पायर मूंखे कयो। ॿ मीम्स ॾाढा ज़बरदस्त लॻा त कल्ह नरेंद्र मोदी खे हथ पियो ॾे ही विराट कोहली ऐं मथां लिखियल हुयो त कितने आदमी थे सरदार दो आदमी थे, हालांकि विसरी वियसि 3 आदमी आहे, शाहिन शाह अफरीदी खे विसारे वियो पर हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। ऑडियो नहीं आ रही बेटा। हेलो आवाज कोन पियो अचे ॿाहिरि, चेक कयो फोन खे। ख़ैर पाण ज़बरदस्त कल्ह जेको मैच असांजी मतिलबु इहा हिस्ट्री आहे ऐं इहो यादगार वीडियोज़ आहिनि जेके असां वाकई पंहिंजे ॿारनि खे बि ॾेखारींदासीं बाबा ही क्रिकेट ईअं थींदी आहे। एग्ज़ैक्टली ॾिसो तव्हांजी ॻाल्हि कई त मौसम चेंज थियो आहे, क्रिकेट चेंज थी आहे ऐं पॉलिटिक्स इन्वॉल्व न हुजे त हर मैदान में असां कामयाबियूं हासिल करे सघूं था, इहो हिकिड़ो खुलियल मैसेज आहे। ऐं ॿियो मैसेज राजा भाउ मुंहिंजी नज़र में इहो आहे त पाकिस्तान जी हॉकी टीम पहिरें नंबर ते हूंदी दुनिया में, को एज़ाज़ उन्हनि न छॾियो हुयो, पर हाणे उहा हॉकी टीम 18 नंबर ते आहे दुनिया में। 2 दफ़ा असां क्वालिफाइंग राउंड मैचिस बि न खेॾिया आहिनि ऐं ओलंपिक्स लाइ बि क्वालिफाई न कयो आहे, जेके असां ओलंपिक्स जा टाइटल हूंदा हुया, जस्ट बिकॉज़ इन्वॉल्वमेंट ऑफ पॉलिटिक्स। पाकिस्तान जी क्रिकेट टीम जी इंडिया जे ख़िलाफ़ विक्ट्री सॼी क़ौम खे यूनाइट कयो, यानी सॼी दुनिया में जिते जिते पाकिस्तानी हुया, जितां असां ॻाल्हि कई त असां KTN न्यूज़ जो रिपोर्टर जॾहिं दुबई में वेठो, उन्हनि माण्हुनि जी फीलिंग्स, उहे माण्हू सिंधी बि न हुया, के सिंधी हुया, के उर्दू स्पीकिंग हुया, पर पाकिस्तानी हुया। सॼे पाकिस्तान में किथे बि असांखे को अहिड़ो माण्हू नज़र न आयो जेको ईअं न चवे त पाकिस्तान ज़िंदाबाद। त हीअ गेम हाणे यूनाइट करे थी। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा के पाण क्रिकेट लवर आहे, 57 टेस्ट मैचिस, 192 वनडे मैचिस, यूट्यूबर आहे, एक्सपर्ट आहे, कमेंटेटर आहे, सॼी दुनिया जी क्रिकेट खे एटमॉस्फेयर खे विकेट खे चङी तरह वाक़िफ़ु आहे। त हीउ मौक़ो आहे क्रिकेट खे इम्प्रूव करण जो, डेवलप करण जो, ऐं इन खां अगरि ही पोइ ते हटी आहे त असां वरी पोइ ते वेंदासीं। ऐं हिन कामयाबी में जीअं बाबर आज़म चयो त असांजी मंज़िल अञा अॻिते आहे, त डेफिनेटली अञा असांखे 5 मैचिस ॿियूं बि खेॾणियूं आहिनि, उन्हनि में बि असांखे विन करिणो आहे, सेमीफाइनल में पहुचणो आहे, फाइनल में पहुचणो आहे ऐं पंहिंजी इन मोमेंटम खे बरक़रार रखणो आहे। ॾिसो जीअं असां ॻाल्हि कंदा आहियूं हरीफ़ असांजो जेको आहे हिकिड़ो दुश्मन असांजो त इंडिया टीम आहे, त हिन वक़्तु असांजी दुश्मन टीम सुभाणे बि अचे पई मैदान में, जेका असांजे मुल्क खे ॾाढो ख़राबु करणु पई चाहे, जेका असांखे छॾे हली वई, असांजे एॾो पुरअमन मुल्क हुनखे छॾे हली वई। त न्यूज़ीलैंड जी जेका टीम वापसि हली वई, त सुभाणे उन्हनि सां बि 2 हथ थींदा, बिल्कुलु, ऐं 2 हथ सुभाणे जेके थींदा उन्हनि सां उहे बि यादि कंदा त वाकई असांजी जेका पुरअमन क़ौम खे तव्हां जेको ख़राबु, छो त अलाह साईं जे वटि जेको फ़ैसिलो हूंदो आहे न सर, उहो हुनखे तव्हां नथा चेंज करे सघो। सिधी सही ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ऐं न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कयूं त न्यूज़ीलैंड अगरि पाकिस्तान अचे ई न हा त असांखे एतिरी तकलीफ़ न अचे हा। तव्हां आया आहियो, तव्हां हफ़्तो उते रहिया आहियो, हफ़्तो तव्हां ट्रेनिंग कई आहे, ऐं उनखां पोइ तव्हां चयो आहे त भई सिक्योरिटी ख़दशा आहिनि। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान उनजे प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाए थो त भाउ तव्हांखे छा खपे। इवन शेख रशीद चयो त असां हिकिड़ो माण्हू बि स्टेडियम में इन न कंदासीं, तव्हांखे क्रिकेट खेॾणी आहे खेॾो, या तव्हांखे जेके थ्रेट आहिनि शेयर कयो, तव्हांजा उहे जेके थ्रेट आहिनि उहे असां जेके सिक्योरिटी ख़दशा आहिनि उहे बि ख़तमु कयूं। बसि बग़ैर वजह जे हलिया विया, पर असल दुश्मन इहे हुयो जेके असां खटियो। असांखे ॿाहिरियों अची ॿुधाईंदो त तव्हांजो दुश्मन कहिड़ो आहे, तव्हांखे सिक्योरिटी ख़दशा एग्ज़ैक्टली इहो दुनिया में नंबर 1 जेको आहे असांजा सिक्योरिटी एजेंसीज़ खे सम्झो वेंदो आहे, ऐं उहे ॿुधाईंदा असांखे त तव्हांजे हिन में प्रॉब्लम आहे। घटि माण्हुनि खे ख़बर आहे त इन्हनि जी सिक्योरिटी वफ़द पहिरियों विज़िट कयो रावलपिंडी स्टेडियम, लाहौर जे स्टेडियम खे, ऐं उनखां पोइ उन्हनि रिपोर्ट ॾिनी त भई को बि मसइलो कान्हे ऐं पाकिस्तान ट्रेवल करण लाइ सेफ मुल्क आहे। उनजी रिपोर्ट ते ई उन्हनि जी गवर्नमेंट टीम खे मोकिलियो त घटि में घटि असांखे ॿुधायो सही त तव्हांखे प्रॉब्लम कहिड़ो आहे। हिन वक़्तु बि पाकिस्तान उहो ई पुरसुकून लॻो पियो आहे, ख़ैर ख़ैरियत लॻी पई आहे, ऐं क्रिकेट लविंग कंट्री आहे, स्पोर्ट्स लविंग कंट्री आहे। हर माण्हू चाहे थो असां वटि स्पोर्ट्स अचे, ऐं श्रीलंका जी टीम खे क्रेडिट वञे थो जेको 10 सालनि खां पोइ वापसि आई, जंहिं ते हमलो थियो। अस्सलाम वालेकुम जी। जी दा वालेकुम सलाम। हेलो जी दा वालेकुम सलाम। जी केर पियो ॻाल्हाए? जी दा अस्मा फ्रॉम मिठी। आवाज़ सही ना आहे बाबा जी। हेलो दा अस्मा फ्रॉम मिठी थी ॻाल्हायां। जी अस्मा, ख़ुशि आहियो तव्हां? त मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मैच ॾिठी कल्ह? ॾाढी ख़ुशि थियसि, मां पाकिस्तान खटे वियो त। ख़ुशि थी आहीं तूं? कल्ह छा खटी? हा जी दा पाकिस्तान खटे वियो न, मां ॾाढी ख़ुशि थियसि, हिकिड़ो बि आउट न थियो पाकिस्तान जो। हा कहिड़ी अहिड़ी मूवमेंट हुई जेका तव्हांखे ॾाढी यादि पई अचे? हिन महिल बि इहा ॾाढी ज़बरदस्त मूवमेंट हुई कल्ह मैच में। कल्ह आख़िरी में छक्का आया, आख़िरी वारा छक्का चौका यादि आया? हा। चलो ज़बरदस्त। ॿियो छा हाल वाल? सभु ख़ैर लॻो पिए?
ये न सो खैर तव्हां ॿुधायो? बिल्कुल ठीक ठाक, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया, थैंक यू सो मच जी। पाण मुझे हिकिड़ो गानो बि ॿुधूं था ज़रूरी आहे। म्यूज़िक जो, छो त म्यूज़िक बि ज़रूरी आहे, हा, म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। रूह जी ग़िज़ा आहे। ऐं मां चवंदो आहियां त जेको मौसीक़ी ॿुधंदो आहे, सुठी शाइरी ॿुधंदो आहे, सुठा गीत ॿुधंदो आहे, उन जा थक लही वेंदा आहिनि। Exactly. तो कल्ह असांजी टीम त थक लाहे छॾिया आहिनि, ऐं जेको आहे सो हाणे जेके थक लाहींदो उहो गानो लाहींदो, पर हिन गाने खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त नेले पे दिल आहे, या त एशिया कप जी मेज़बानी असांखे मिली आहे पाकिस्तान खे, 2023 उन जो छा जेको आहे सो मज़ा अचणा आहिनि उहे ज़िंदगी में, उहे तव्हां असांखे अॻियां ॿुधाईंदा। सही आहे। त गाने जी तरफ़ हलो, कहिड़ो गानो भई? हलो जी, इंजॉय कयो ख़ूब सुठो। असांजी वफ़ा खे न सम्झो वफ़ा तो, वफ़ा जे सिले में ॾिनी आहे सज़ा तो। ये इंडिया वारा असांखे था चवनि, यार असां त वफ़ा ई ॾिनी आहे हमेशह, तव्हां असांखे रुलाए छॾियो सिधी सी ॻाल्हि आहे। असांखे तव्हां माना असांखे किथे पिया पहुचाइण ज़बरदस्त। कल्ह हिकिड़ो मैच खटण सां सिंध, पंजाब, बलूचिस्तान, पंजाब, कश्मीर, हर जॻह ते रक़्स हुजे, बर्फ़ अलॻि पई झूमे, पखी अलॻि पिया झूमनि। कल्ह हिकिड़े मैच खटण सां असांजो पाकिस्तान तव्हांखे नज़र अची त असांजो पाकिस्तान आहे छा, पाकिस्तान किथे आहे? पाकिस्तान कश्मीर आहे, पाकिस्तान सिंध आहे, पाकिस्तान पंजाब आहे, पाकिस्तान KPK आहे, पाकिस्तान जेको आहे सो बलूचिस्तान आहे। पाकिस्तान इहो आहे जेको तव्हां कल्ह ॾिठो। बलूचिस्तान पाकिस्तान जो हिसो, सिंध पाकिस्तान जो हिसो, पंजाब, इहे सभु गुल आहिनि, ख़ूबसूरत गुल मिली करे पाकिस्तान ठहे थो। ऐं जंहिं ॻाल्हि खे तव्हां शुरू कयो, मां उनखे फोकस कयां त क्रिकेट में कंहिं बि रोड रस्ते ते असांखे को माण्हू नज़र न आयो त भई पंजाबी आहे, सिंधी आहे, पठान आहे, या हे फलाणी क़ौम, सभु पाकिस्तानी हुया। उहो कश्मीर खां वठी वेंदे कराची ताईं, KT बंदर ताईं, दुबई में तव्हां ॾिठो KTN न्यूज़ सां जिन माण्हुनि ॻाल्हायो उन्हनि पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो आहे। KTN न्यूज़ खे एॾो वॾो क्रेडिट वञे थो त एॾो वॾो मेगा इवेंट असां उतां जे सिधी सी ॻाल्हि आहे। पहिरियों त मुख़्तलिफ़ ज़बरदस्त तव्हांखे बि क्रेडिट वञे पियो, तव्हां सॼनि शहरनि मां तव्हां जेके फुटेजिस जेके तव्हां पंहिंजे रिपोर्टर्स खां घुराया, केॾो ज़बरदस्त क़िस्म जो कल्ह इंजॉयमेंट हुई, मज़ो आयो। हिकिड़ी कॉल वठूं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, कैसे हैं आप? बिल्कुल, केर पियो ॻाल्हाए? हेलो जी, कौन बात कर रहे हैं? मैं ऐसे जो कशिश टीवी ॻाल्हायां पियो। तव्हां केर पिया ॻाल्हायो? मैं सरफराज ॻाल्हायां पियो। कोयटा। कहिड़ा हाल आहिनि सरफराज साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? जी जी बिल्कुल। तव्हां ॿुधायो? अच्छा, सभु ख़ैर आहे। छा कंदा आहियो तव्हां? कमु कंदा आहियो कोयटा में। कहिड़ो कमु कंदा आहियो? गाना ॿुधण जो मुंहिंजो पची दुकान लाइव हले पियो। हा, भई हिन महिल असां गानो हलायो तो सही, तव्हां ॿुधो न छा? जी गानो हलायोसीं, ॿुधो न छा तव्हां? जी जी प्रोग्राम में क्रिकेट ॾिसंदा आहियो? हा, कशिश ते ई हले पियो। मां कॾहिं जो रेडियो ते पियो हले, कशिश ते ई हले पियो। हलो हलो, ॻाल्हि कटिजी वई यार खां। प्रॉब्लम जेको मूंखे नज़र अचे पियो त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जॾहिं बि का विक्ट्री हासिलु कंदा आहियूं त असांखे पंहिंजूं ग़लतियूं नज़र न ईंदियूं आहिनि। त हाणे पाकिस्तान जी टीम मैनेजमेंट में जीअं हाणे ॻाल्हि कईसीं त साउथ अफ्रीका जो अॻूणो फास्ट बॉलर वर्नर फ्रेंडर बॉलिंग कंसल्टेंट आहे, वकार यूनिस जाइ ते उहो अची वियो। हेड कोच असांजो मिसबा हो, उन जी जाइ ते सकलैन मुश्ताक अची वियो। बैटिंग कंसल्टेंट मैथ्यू हेडन आहे। मैथ्यू हेडन जी उहा इनिंग मूंखे अॼु बि यादि आहे जॾहिं हुन 375 रन्स जो टारगेट ब्रायन लारा वारो टोड़ियो, हिस्ट्री क्रिएट कई। त मां चयो यार 375 रन्स हिकिड़ो बैट्समैन करे थो, पर उनखां पोइ 2-3 महीननि खां पोइ वरी उहो 400 रन्स करे ब्रायन लारा ई रिकॉर्ड टोड़ियो। त उहो मैथ्यू हेडन जेको आहे उहो बैटिंग कंसल्टेंट आहे। ऑस्ट्रेलिया जी क्रिकेट जी जेकी ढांचो आहे उहो ई इमरान ख़ान हिते आणणु चाहे पोइ, उहो माण्हू उतां जो हिते आयल आहे। ऐं अचण सां ई पॉज़िटिव साइन इहो आहे त असां हिकिड़ी वॾी मैच में कामयाबी हासिलु कई आहे, पर इहो जेको मोमेंटम आहे उहो असांखे बरक़रार रखणु सिधी सी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम। भेण केर पियो ॻाल्हाए? हेलो हेलो बा जी जी अदी, केर पियो ॻाल्हाए? जी बा, मां समीना कंवल ॻाल्हायां थी सरकार। समीना कंवल दीपलो थरपार खरगा। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङी भलियूं? जी जी बा, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां ॿुधायो? बिल्कुल ठीक आहियां समीना भेण। कल्ह मैच ॾिठो? जी बा, बिल्कुल ॾिठो हुयो, जाम ख़ुशि थियासीं असां। हा, पाकिस्तान भली क्रिकेट पार्टी। कल्ह पाकिस्तान भली क्रिकेट खेॾी। जी बा, तमामु घणो ख़ुशि थियासीं। रैलियूं थियूं ऐं काफ़ी सारी ख़ुशी थी, छो जो पाकिस्तान सुठे नमूने सां जीत पाई। ज़बरदस्त। मैच हमेशा यादि हूंदो। तव्हांजो फेवरेट खिलाड़ी कहिड़ो आहे? बाबर बाबर आज़म। बिल्कुल।
मां सवेल ॻाल्हि कयमि हिकिड़ो क़ाइदे आज़म ॿियो आहे बाबर आज़म जीअं थी को गानो शानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में गानो न पिया ॿुधायूं हलो को कुझु सवाल पुछणु चाहींदा मुजाहिद भाउ वेठो आहे क्रिकेट जे हवाले सां एक्सपर्ट आहे क्रिकेट जो अच्छा यो सर खां इहो ई क्वेश्चन करणु चाहींदसि कि मतिलबु हाणे जे मैच कॾहिं आहे सुभाणे न्यूज़ीलैंड सां मैच आहे अच्छा हा सुभाणे न्यूज़ीलैंड सां मैच आहे ऐं तव्हांजे शहर जो स्पोर्ट्स एडवाइज़र आहे सिंध जी स्पोर्ट्स खे हथी वठण लाइ अला करे हथी वठाए अच्छा दी जी बाबा जी बाबा जी बाबा मुंहिंजी अम्मी तव्हांजी फैन आहे सो तव्हां ॻाल्हाईंदो हा बिल्कुलु अदी बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं छो न ॻाल्हाईंदासीं अम्मी सां ॻाल्हाइजो जी जी हेलो आंटी टीवी जो आवाज़ बंदि सफ़ा टीवी जे मथां बीठी आहे ओके जी कॉल डिस्कनेक्ट जॾहिं बि प्रोग्राम में कॉल कयो कंहिं बि लाइव शो में त टीवी जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो त जीअं पाण सवेल ॻाल्हि कईसीं गाने ते वञण खां पहिरियों त एशिया कप जी मेज़बानी असां वटि अची चुकी आहे पाकिस्तान वटि त छा इंडिया असां वटि ईंदो एग्ज़ैक्टली तमामु वॾो हिकिड़ो सुवालु आहे ऐं हिकु त ऑनर जी ॻाल्हि आहे त एशिया कप जी मेज़बानी असांखे मिली आहे ऐं उन सूरत में जॾहिं न्यूज़ीलैंड तव्हांजो दौरो रद्द करे वञे इंग्लैंड अचण खां इनकार करे पोइ एशियन क्रिकेट काउंसिल जी मीटिंग थिए ऐं चेयरमैन PCB कीन हुयो त मां पंहिंजा जेके इशूज़ आहिनि उन में हाईलाइट कंदुमि हाणे हिकिड़ो आहे ICC जी बोर्ड मीटिंग हिकिड़ी आहे एशियन क्रिकेट काउंसिल जी हाणे एशियन क्रिकेट काउंसिल में उन में UAE बि आहे अफ़गानिस्तान बि आहे श्रीलंका बि आहे बांग्लादेश बि आहे पाकिस्तान बि आहे ऐं इंडिया बि आहे त इंडिया कंहिं बि मैदान ते असां सां सिर्फ़ु ICC जे इवेंट में खेॾण खां लवाईंदो रहियो आहे कॾहिं बि न खेॾियो आहे त एशियन क्रिकेट काउंसिल पारां जेको असांखे मेज़बानी जो शर्फ़ मिलियो आहे त 2023 में पाकिस्तान मेज़बानी कंदो त डिपेंड करे थो त पॉलिटिकल सिनारियो उते कहिड़ो हूंदो छो जो जेको हिन वक़्तु प्राइम मिनिस्टर आहे उहो त टोटल मुखालिफ़ आहे त पाकिस्तान सां कंहिं प्लेटफॉर्म ते न आहे खेॾणो इवन एतिरे क़दुरु जो असांजे इवेंट्स में पार्टिसिपेट कंदड़ स्पोर्ट्समैन खे वीज़ा बि न मिलंदो आहे इंतिहा इहा ठीकु आहे त मां कीन आहियां त एशिया कप जी मेज़बानी थींदी ऐं पाकिस्तान जो दौरो इंडिया न कंदो इंडिया जे दौरो कयो त इहा हिकिड़ी हिस्ट्री क्रिएट थींदी पर उन्हनि खे करणु खपे पॉलिटिक्स खां हटी करे क्रिकेट डिप्लोमेटिक वे सां असां 1987 खां वठी इन खां अॻु में बि स्पोर्ट्स जे करे ॿिन्ही मुल्कनि खे हिक ॿिए खे वेझो आंदो आहे त वेझो अचणु खपे इन्हनि शयुनि खां कल्ह तव्हां ॾिसो न कल्ह KTN न्यूज़ सां जेके इंडियंस जेके हुया जिन जेका ॻाल्हि ॿोल कई हुते त उन सां दिलि ॾाढी ख़ुशि थी ईअं लॻे ई कोन पियो त हू इंडियंस आहिनि ऐं असां पाकिस्तानी ॾाढो ज़बरदस्त उन्हनि स्पोर्ट्स जो मज़हब राजा भाउ हिकिड़ो इहो ई आहे मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल कोट कंदो आहियां त ओलंपिक जॾहिं थींदो आहे त सॼी दुनिया जा स्पोर्ट्समैन रंग नस्ल ज़ात क़ौम इन्हनि खां हटी करे गॾु थींदा आहिनि हिकिड़ो ओलंपिक विलेज क़ाइमु थींदो आहे उते ग्राउंड थींदा आहिनि होटल थींदा आहिनि सभु गॾु हूंदा आहिनि त हीअ स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स में तव्हां न ॿिए मुल्क जा आहियो न कंहिं मुल्क जा आहियो ग्राउंड में तव्हां एज़ अ क्रिकेटर आहियो क्रिकेटर थी स्पोर्ट्समैन थी तव्हां अगरि खेॾो हिक ॿिए खां खटणु हारणु रांदि जो कमु आहे पर जेस्टर इहो वञे त तव्हां एम्बेसडर आहियो सॼी दुनिया में सिधी सी ॻाल्हि हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम जी जी बाबा केरु पियो ॻाल्हाए कहिड़ा हाल आहिनि भेण ख़ुशि आहीं चाक चङी भली पोइ नज़र हणंदी मूंखे तूं हणंदी नज़र हणंदी कंदी बीमार मूंखे बीमार कंदी तूं मूंखे मसे ॾाठे जो सूर ख़तम थियो हाणे ॿिया कहिड़ा हाल आहिनि हा चयो सुठो अदा सुठो कोन थो लॻी बसि ईअं चवंदी कर हा सही आहे ॿियो ख़ैर आहे मुजाहिद भाई वेठो आहे क्रिकेट कल्ह मैच हुयो पाकिस्तान ऐं इंडिया जो ॻाल्हाई दादा अदी अस्सलाम वालेकुम भेण बिल्कुलु ठीकु ठाक पर हाणे भाउ सां त नाराज़ न थींदो आहे न बाबा हाणे भई नाराज़ न थियणु खपे मां ही भेणूं रुठल चङियूं रुठल भेण कॾहिं बि नज़र न हणंदी आहे भेण दुआ कंदी आहे ऐं तव्हां दुआ कंदा रहियो ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि
तंग थो करे तव्हांखे दिलि नथो टोड़े ऐं दिलि टुटंदी न आहे दिलि जो कम ई ॿियो आहे ठीकु आहे न त तव्हां बि तंग था कनि तव्हां बि ॾाढो सुठो आहे तव्हां हुनखे दुआ कंदा कयो ऐं भेनरुनि जी दुआऊं लॻो हाणे क्रिकेट विसरी वई असां हाणे क्रिकेट छुटी तुंहिंजो मुंहिंजो जहिड़ो हाणे ॾेखारियूं टीवी ते न मुंहिंजे त खे ॿुधा असांखे ॾाढी ख़ुशी थी खटे असांजा पाकिस्तान ऐं असांजो भाउ जे बि राजो भाई बि कॾहिं कॾहिं राजो भाई ख़ुशी थींदी पर हासिल दुख थिए थो असांजी इहो राजो भाई केरु राजो भाई क्रिकेट जो माहिर आहे क्रिकेट जो एक्सपर्ट आहे ऐं क्रिकेट खेॾियो बि आहे ऐं तव्हांजे ठुल में बि तमामु सुठी क्रिकेट थींदी आहे नाइट टूर्नामेंट थींदी आहिनि उते बि ॾाढा सुठा प्लेयर आहिनि तव्हां गेम खेॾंदा आहियो न या सिर्फ़ु ॾिसंदा आहियो कहिड़ी गेम खेॾंदा आहियो रोज़ दिलि टोड़े भई छा कजे वरी फोन न कजे ईअं ई बसि रहिजे अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे हयात ॾे ख़ुशि जेको गानो वानो त ॿुधा सना अॼु घणा ॾींहं थी विया आहिनि कल्ह मैच खटियो आहे टोका वरी कंहिं कयूं हल ॿुधाए हा ॿुधा मुंहिंजे हुस्न ते हा वरी नज़र हणंदी तूं हा ॿुधा हल हल ॿुधा दिलि तुंहिंजी जोड़ियूं था एल्फी सां वाह 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 माशाल्लाह थैंक यू ख्याल रखिजो पंहिंजो वॾी महिरबानियूं अदी सना मूंसां गॾु गॾु फ्राम थुल ऐं मुंहिंजूं दादलियूं वीचारियूं कॉलर्स आहिनि अदियूं मुंहिंजूं भेनरूं ख़ुशनसीब ईअं लॻंदो आहे त मां पंहिंजी फैमिली आहे इन में को शक न आहे एतिरियूं दुआऊं करणु ऐं इन अंदाज़ सां तव्हां सां मुखातिब थियणु इहा बि तव्हांजी ख़ुशनसीबी आहे तव्हांखे दुआऊं करण वारियूं भेनरूं मिलियूं दादा साईं ख़ुशि रखे सभिनी खे असल में मूंखे माण्हू चवंदा आहिनि दादा तव्हां असांजी जेको आहे सो मर्दनि जूं कॉलूं न लॻंदियूं आहिनि बाबा मुंहिंजूं अदिड़ियूं एॾियूं आहिनि ख़बर ई न पवंदी आहे त दादा सभिनी खे वठो भले क्रिकेट लवर्स उन्हनि खे वठी सघो था जुनेद हा असल में हिन लाइ बि इम्तिहान आहे त पहिरियों दफ़ो कॾहिं मां एक्चुअली गेस्ट मुंहिंजे शो में हूंदो कोन्हे लाइव विथ राजा आहे अकेलो वन मैन शो आहे हा बिल्कुलु हुन में को शक न आहे मुंहिंजा जेके गेस्ट हूंदा आहिनि इहे कॉलर्स ई हूंदा आहिनि न अॼु तव्हां एज़ाज़ ॾिनो आहे मूंखे ख़ुशी इन सेंस में थियो जो लास्ट टाइम असां वर्ड जेको PSL हुयो हुन में वेठा हुआसीं तमामु सुठो डिस्कस थियो ऐं अॼु त टोटल डिफरेंट कंडीशन आहिनि मौसम चेंज आहे क्रिकेट चेंज आहे फ्यूचर छा आहे सुभाणे न्यूज़ीलैंड सां मैच आहे ऐं T20 वर्ल्ड कप आहे हिकिड़ो फीवर आहे सॼी दुनिया में ऐं तव्हां सां ॻाल्हाइण में मूंखे जेकी ख़ुशी थींदी आहे उहा इहा त तव्हांखे क्रिकेट जी हाव न आहे काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जिनखे ॿुधाइणो पवंदो आहे ईअं थींदो आहे भैया नंढो ब्रेक था वठूं कल्ह जेको पांड्या खे लास्ट में उमाणियो पियो जडेजा खे पहिरियां उमाणियो पियो त इन ते पाण थोरो डिस्कस कंदासीं छो त इहो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो मुंहिंजो सुवाल हूंदो तव्हां खां पांड्या हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो बैट्समैन आहे खतरनाक डेंजर बैट्समैन आहे ऐं उनखे आख़िर में 2 ओवरनि ते छॾियो वियो जडेजा खे मथे मोकिलियो इहा हिकिड़ी वॾी ग़लती हुई जिते तव्हां डिस्कस ज़रूरु नंढो ब्रेक खाधो ब्रेक खां वरी वापसि अचूं नंढो ब्रेक जी ब्रेक खां वरी वापसि अचां केॾा न वञिजो मूंसां गॾु रहिजो वेलकम जी वेलकम अगेन खुशामदीद ॻाल्हि हले पई दादूअ जी ऐं दादू में आहे जादू ऐं दादू खां वरी परियां हलूं त मेड़ आहे मेड़ खां परियां वरी हलजे त अॻियां त लाड़काणो बि आहे त दादूअ जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उस्ताद बुखारी खे ज़रूरु यादि कंदासीं मंज़ूर सखिराणी खे ज़रूरु यादि कंदासीं ब्रेक में जेका ॻाल्हि करे पियो उहा ॻाल्हि ज़रूरु अॼु मुजाहिद खां हिकिड़ो गानो बि ॿुधंदासीं क्रिकेट जो हिकिड़ो एक्सपर्ट आहे असांजो जेको म्यूज़िकल जेको प्रोग्राम आहे इन में असांखे गानो कोन को मुजाहिद ॿुधाईंदो हिकिड़ी कॉल वठूं मुजाहिद आहे बिल्कुलु अस्सलाम वालेकुम जी हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम केरु पियो ॻाल्हाए रीमा किथां पई ॻाल्हाए रीमा थरी मीरवा अदी भली कार त चऊं तव्हांखे ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं चाक कहीं चङी भली भेण बिल्कुलु ठीकु ठाक शो ॾिसो पिया क्रिकेट में केतिरी दिलचस्पी आहे
ॾाढी त मुजाहिद भाई वेठो आहे, मुजाहिद भाई ॾे कॉल ट्रांसफर थो कयां तव्हांजी, तव्हां मुजाहिद भाई खां को सवाल पुछो ऐं कल्ह के मैच जे बारे में छा चवंदा, सुभाणे मैच जे बारे में छा चवंदा? सुभाणे जे मैच छा आहे त असांजी कोसारी पाकिस्तान खे ॾांहुं आहिनि ऐं अॼु मैच सुठी खेलिया विया ऐं को सवाल आहे, को सवाल करणु चाहियो त? सवाल ई न आहे, बस तव्हां कोई सॉन्ग ॿुधाए छॾियो। हलो तव्हां मूंखे को पंहिंजे आवाज़ में पहिरियां सॉन्ग ॿुधायो। कॉल डिस्कनेक्ट थी। ख़ैर जी सॉन्ग्स भी माण्हुनि खे ॿुधणा आहिनि, बिल्कुलु ॿुधणा आहिनि, हिन में को शक न आहे, पर तव्हां त ॾुखिया सवाल बि कयो था, मूंखे इहा ख़बर न हुई, इहा ख़बर हुजे त मां स्किप करे वञा। पर तव्हां दादूअ जी ॻाल्हि कई, दादूअ में जादू आहे, नो डाउट। असांजो राइट आर्म लेग स्पिनर ज़ाहिद महमूद भट्टी ऐं उन पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो अगेंस्ट साउथ अफ्रीका। हिकिड़ी हिस्ट्री क्रिएट थी, माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ा सवाल वेठा हूंदा भई असां ज़्यादती आहे। मां उन्हनि दोस्तनि खे सिर्फ़ु इहो चवंदो आहियां त इहो सवाल हिते मां तव्हांखे कटे खणी मां तव्हांखे कंदुमि त कल्ह मूं सोशल मीडिया ते काफ़ी दोस्तनि जा स्टेटस ॾिठा, कैप्शन ॾिठा। असांजो तमामु ज़बरदस्त खिलाड़ी दहाणी, शाहनवाज़ दहाणी, इहा ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ो सौण आहे त हू सिलेक्ट थियो आहे असांजी वर्ल्ड कप जी टीम में। त छा टेक्निक हूंदी आहे असांजे जेको खिलाड़ी जेके ॿाहिरि हूंदा आहिनि उहे उनखे खेॾाइण जी छा टेक्निक हूंदी आहे, इहा थोरो क्लियर कजो, मूंखे बि थोरो डाउट आहे। छो मां इहो तव्हांखे ज़रूरु छो न खेॾायो शाहनवाज़ ॾाणी? तव्हां कल्ह ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। सभ खां पहिरियों त शाहनवाज़ ॾाणी थोरी हिस्ट्री क्रिएट करे ॿुधायूं सभिनी खे त भई लाड़काणे खां 1 किलोमीटर अॻु परते खावण खान ॾहाणीअ जे ॻोठ में हुन क्रिकेट खेॾी ऐं बनीअ में क्रिकेट खेॾी। काविश में असां उनखे हाईलाइट कयोसीं, उन ते असां नंढो पैकेज बि ठाहियोसीं। उनखां पोइ हू क्लब क्रिकेट खेॾण लाइ लाड़काणे आयो। लाड़काणे में क्लब क्रिकेट में अंडर-19 खेॾियो, अंडर-19 में परफॉर्मेंस ॾिनई। उनखां पोइ सीनियर इंटर डिस्ट्रिक्ट में खेॾियो। सीनियर इंटर डिस्ट्रिक्ट में जॾहिं हुन परफॉर्मेंस ॾिनी त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बेस्ट परफॉर्मर्स खे सिंध जी टीम में सिलेक्ट कयो ऐं सिंध जी टीम में हिन 28 विकेटूं वरितियूं। ड्यूरिंग उन्हनि मैचिस में PTV लाइव ॾेखारिया मैचिस ऐं उन जे करे सभिनी खे फोकस थियो त शाहनवाज़ ॾाणी बेस्ट प्लेयर आहे। त हिकिड़ो त उनजी सिलेक्शन जी क्राइटेरिया बि माण्हुनि खे ॿुधायूं त उहो सिलेक्ट कीअं थियो आहे। हार्ड वर्कर आहे, महिनती आहे, उनजो पंहिंजो बनी ॿारो आहे, उन ते बनी में खेती ॿाड़ी बि पाण कंदो आहे, त हार्ड वर्कर आहे। ठीकु आहे, इहो मां माण्हुनि जी नॉलेज लाइ ॿुधायां थो जिन खे ख़बर न हुजे। ऐं उनखां अलावा टेक्निकल पॉइंट ऑफ व्यू खां अक्सर दोस्त मूंखां सुवाल कंदा आहिनि त हिन सां ज़्यादती आहे। भई जॾहिं पाकिस्तान जी टीम में को बि तव्हांजो प्लेयर न हुयो त उन तव्हां चुप हुयो। हाणे पाकिस्तानी टीम में 3 प्लेयर वेठा आहिनि त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे बि क्रेडिट वञे थो त उन्हनि बेस्ट परफॉर्मर प्लेयर्स खे स्क्वाड जो हिसो ठाहियो आहे। हाणे तव्हां चओ था त भई हर मैच में हर जाइ ते असांजो प्लेयर हुजे, ईअं न हूंदो आहे। जीअं तव्हां हिकिड़ो सुवाल कयो त भई पांड्या ऐं रविंद्रा जडेजा जी प्लेसिंग, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कप्तान वटि वधीक प्लैनिंग हूंदी आहे त कहिड़े प्लेयर खे किथे खेॾाइणो आहे, उनजे ज़हन में कहिड़ा सुवाल हूंदा आहिनि। हाणे टेक्निकल पॉइंट इहो आहे त हिकिड़ी टीम अनाउंस थी 15 जी, 15 में शाहनवाज़ ॾाणी कान्हे, उहो आहे ट्रेवल रिज़र्व में, जंहिंसां गॾु खुशदिल शाह बि आहे ऐं उस्मान कादिर बि आहे। उस्मान कादिर पहिरियों टीम में हुयो। हाणे तव्हां चओ था त भई हिन सां ज़्यादती आहे, हिन खे खेॾाइनि नथा, इहो नथो खेॾी सघे ओसी ताईं जॾहिं 15 ॼणनि मां को अनफिट न थिए। उन जे अनफिट थियण खां पोइ PCB जी मैनेजमेंट कमेटी ICC जी टेक्निकल कमेटी खे लिखंदी त राजा अनफिट थी पियो आहे, असांखे शाहनवाज़ ॾाणी खपे, उहो परमिशन ॾींदो। पोइ 15 में इन थींदो, 15 खां पोइ कप्तान उनखे टीम में खेॾाए सघे थो। त दुआ आहे त शाहनवाज़ ॾाणी खेॾे, पर AC ताईं पहुचो आहे त मूंखे सुवाल हाणे मां ई कंदुमि हिननि खां जेके असांखे व्यूवर ॾिसनि था, उन्हनि क्रिकेट जी बहितरी लाइ, ग्राउंड जी बहितरी लाइ, प्लेयर्स जी बहितरी लाइ छा कयो आहे? शाहनवाज़ ॾाणी त पंहिंजी मेरिट ते आहे न, उन PSL जो बेस्ट बॉलर थियो, कंहिंजो क्रेडिट आहे हुन में? MP MNA कंहिंजो कान्हे, हुन पंहिंजी परफॉर्मेंस ॾिनी आहे। हिन वक़्तु बि उनखे सेंट्रल कॉन्ट्रैक्ट मिलियो आहे एमर्जिंग कैटेगरीअ में, तव्हांजो कंहिंजो क्रेडिट आहे हुन में? न आहे, हुनजो पंहिंजो क्रेडिट आहे। त अलाह कंदो पाकिस्तान खेॾंदो, पर प्रॉपर वे इहो ई आहे त हू टीम में इन सूरत में। तव्हांजो मक़सदु इहो आहे त कैप्टन में बि पावर न आहे जो खेॾाए सघे ॾाणी खे, ऐं कोच में बि न आहे हिन वक़्तु, छो जो 15 ॼणनि में न आहे। 15 में हुजे हा त खेॾी सघे। अच्छा, उनखे बावजूद लेटर लिखणो पवंदो ICC खे जॾहिं तव्हांजो प्लेयर अनफिट थिए, को बि टीम जो 15 जो अनफिट थिए, त उनखां पोइ तव्हां ICC जी टेक्निकल कमेटी खे लेटर लिखंदो त असांखे हे फलाणो प्लेयर खपे, पोइ उहो अची वेंदो 15 में, पोइ तव्हां खेॾाए सघो। ज़बरदस्त। वठो था कॉल हिकिड़ी जी। अस्सलाम वालेकुम जी, केरु पियो ॻाल्हाए? फाखरा, कहिड़ा हाल आहिनि? असां ॻाल्हि कईसीं दादूअ जी, त दादूअ वारा अची विया असां वटि। कहिड़ा हयाती? तव्हां दादू वारनि जी वॾी आहे? हा, ख़ुशि आहियो? चाक चंग भलियूं? शो बिल्कुलु ठीकु ठाक। शो ॾिसो पिया जेको?
जी बिल्कुलु ॾिसां पई। हा त अॼु असां ॻाल्हि कयूं पिया क्रिकेट ते। क्रिकेट जी केतिरी दिलचस्पी आहे तव्हांजी? क्रिकेट जो तमामु घणी शौक़ीन आहे। तमामु घणी शौक़ीन आहे। त कहिड़ा सवाल अथई जेके वेरी गुड क्रिकेट खेली आहे? कशिश मैच लाइव कई दादूअ में पीसीबी ग्राउंड ते। इहो बि कशिश खे क्रेडिट वञे थो। वुमेन क्रिकेट जी फाइनल उते थी ऐं मां कमेंटेटर अच्छा तव्हां खेली आहे क्रिकेट फाखरा? जी बिल्कुलु खेली चुकी आहियां मां। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं दादूअ जहिड़े शहर में असांजी ॻाल्हि ग्राउंड पर आहे ये सब खेली चुकी आहियां मां पंहिंजे स्कूल जे दौर में कॾहिं काफ़ी टे 4 साल थी विया अञा बि पुराणी ॻाल्हि आहे। ऐं माशाल्लाह खटी हुई ऐं कल्ह वारी क्रिकेट ॾिसी करे ॾाढो मज़ो आयो। अच्छा तव्हांखे कीअं फील थींदो आहे त ज़ाहिद महमूद भट्टी पाकिस्तान खेॾियो, आमिर थईम पाकिस्तान वर्ल्ड कप खेॾियो, अंडर-19 एशिया कप खेॾियो, दादूअ जे शहर सां हुन तालुकात, कीअं ख़ुशी तव्हांखे सेलिब्रेट करण जो मौक़ो मिलियो? ख़ुशी थींदी आहे घणो करे हिते मतिलबु इंडिया पाकिस्तान मैच थींदी आहे त बिल्कुलु पाकरा हूंदा आहिनि ऐं घरनि में तमाशा लॻा पिया हूंदा आहिनि ख़ुशियुनि जा। हा एक्साइटमेंट हूंदी आहे ॾाढी ऐं मज़ो ईंदो आहे ॾाढो। असां बिल्कुलु मतिलबु पार्टी जो अरेंजमेंट करायूं त पाकिस्तान खटी त फलाणी पार्टी कंदासीं बसि। अच्छा ख़र्चो कंहिं कयो कल्ह जंहिं टीम खटियो हुन मां ख़र्चो कंहिं कयो? तव्हां कयो या कंहिं ॿिए तव्हांजी सहेली कयो अदी? न कंट्रीब्यूट कंदा आहियूं सभु गॾिजी। अच्छा माना अमेरिकन सिस्टम कंजूस हुयो सभु। छोकिरियूं बाबा हा बिल्कुलु बिल्कुलु बसि माना असांखे पक हुई। छोकिरियुनि खे रुगो पार्लर जे लाइ पैसा खपनि, शॉपिंग लाइ पैसा खपनि ऐं रुगो ॿियो सॼो ॾींहुं गिला बि कंदियूं हिक ॿिए सां। आई अलाह हिन फलाणी हीअं थी। न न न ईअं न आहे असां वटि ईअं न आहे। तव्हां वटि न थींदो आहे। हलो ख़ैर न थींदो। ॿियो ॿियो को सवाल करणु चाहियो? मुजाहिद भाउ वेठो आहे सुभाणे वारी टीम जे लाइ न्यूज़ीलैंड हा मूंखे पुछिणो हुयो त सुभाणे कहिड़ी मैच आहे पर तव्हां ॿुधाए छॾियो ऑस्ट्रेलिया सां आहे टीम। न्यूज़ीलैंड सां मैच आहे। हा वेझो आहे ऐं 7 वॻे शाम जो मैच आहे। सही सही। सुभाणे वरी असांजो जेको आहे सो हमरा असां हलंदा सुभाणे मैदान में। पर जॾहिं इंडिया सां खटे हुई त पोइ न्यूज़ीलैंड सां बिल्कुलु खटे। हा न्यूज़ीलैंड हींअर उन खां वधीक असांजी दुश्मन आहे। न्यूज़ीलैंड उन खां वधीक हींअर असांजी हरीफ़ आहे। ऐं मतिलबु पाकिस्तान जा माण्हू त काफ़ी ईअं बि चवनि पिया त पाकिस्तान इंडिया सां खटे वई आहे त माना वर्ल्ड कप खटे वई आहे। पर अञा मैचेस आहिनि बिल्कुलु। पाकिस्तान टीम सां गॾु आहे इंशाल्लाह सही तरह ई खटे पाकिस्तान। तव्हां बैटिंग कंदा आहियो बॉलिंग कंदा आहियो? अच्छा गर्ल्स जी जेकी क्रिकेट टीम आहे उन में जेके बैटिंग कंदा आहिनि उनखे छा चऊं असां? बैट्समैन चऊं बैटर चऊं? न बैट्समैन मर्द खे चइबो आहे। अच्छा हुन में हाणे रूल्स चेंज थी विया आहिनि, ICC चेंज कया आहिनि, उनखे बैटर चवंदा आहिनि। हाणे तव्हांजे ज़हन में इहा शइ हुई बैटर फीमेल बैटर आहियो? बैटर हो जेको बैटिंग करे उहो बैटर आहे वुमेन क्रिकेट में। अच्छा 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 तव्हां पंहिंजे हिसाब सां ॿुधायो हाणे। ठीकु आहे। अच्छा फाखरा को गानो वानो ॿुधाए जेको ख़बर पए छो गानो ॿुधाए कोई गानो कोई शानो कोई गानो ज़हन तो वटि आहे ज़हन? त उन में थोरो घणो किथे न किथे आयो हूंदो गानो। ज़हन सां सोचींदी बि आहियां, ज़हन सां क्रिकेट भी खेॾंदी आहियां, ज़हन सां डांस भी शोबे में ॻाल्हाईंदी आहियां। चलो गुड आहे गुड आहे। कोई गानो ॿुधाईंदा न? गानो न लॻो इंशाल्लाह सुभाणे ठीकु आहे सुभाणे ठीकु आहे फाखरा। ओके ओके। हा मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांजे लाइ वॾे में वॾो क्रेडिट इहो आहे कशिश खे त असां मोस्टली T20 टूर्नामेंट असां लाइव ॾेखारिया आहिनि। ठीकु आहे। ऐं दादूअ जहिड़े शहर में मोस्टली गर्ल्स जो क्रिकेट खेॾणु इहो अनबिलीवेबल आहे ऐं उते गर्ल्स जी टूर्नामेंट थी ऐं असां कशिश मूंखे यादि आहे उन्हनि जे में काशिफ़ आगाणी हुयो, तनवीर साहब हुयो, असां हितां ट्रेवल कयोसीं, दादू वियासीं, सुबुह जो उहा मैच असां लाइव कईसीं। यानी इमेजिन कयो दादूअ जहिड़े शहर में गर्ल्स जी क्रिकेट थिए ऐं पोइ ते 10 साल पोइ ते हलिया वञो त तमामु वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे। त असांजी गर्ल्स खे हिन नंढड़ी खे अधीअ खे बि क्रिकेट जी अवेयरनेस आहे त इहो आहे त असांखे अञा गर्ल्स लाइ वधीक कमु करिणो आहे। डीप फ्लो जी जेकी ॻाल्हि हुई न त मुंहिंजो मक़सदु इहो त असांजी जेकी सिंध गवर्नमेंट आहे गौर करे त मिंट में वॾो आहे स्पोर्ट्स खे हथी वठाए। बिल्कुलु ज़बरदस्त। हिकिड़ो गानो ॿुधूं काफ़ी टाइम थी वियो। गानो कहिड़ो आहे भाई? हाल ई ॻाल्हि खादिम मेतलो अची वियो आहे पायलट। असांजे पायलट मुंहिंजा जेके ॾाढा दादला आहिनि मुंहिंजा ॿई पायलट। हर हिकिड़ो परियां वेही रहियो हाणे हुन ब्रेक कयो 15 मिनट जो वरी हो अची वियो वरी हो कंदो माना ब्रेक वारो कमु आहे। जहाज़ हलाइण ॾाढो ॾुखियो आहे। सो मुजाहिद भाउ न्यूज़ीलैंड सुभाणे मूंखे त अलाए छो इज़ी पियो लॻे। न्यूज़ीलैंड हाणे तकिड़ो हितां वियो आहे मूंखे इन करे इज़ी पियो लॻे त असांजा जेके खिलाड़ी आहिनि उन्हनि वटि बि उहो ई जोश जज़्बो हूंदो जेको हिन वटि गुस्सो हूंदो जेको मूं वटि आहे। अफ़गानिस्तान टफ टाइम
ॿिए पियो किथे कहिड़ी जॻह ते? अफ़गानिस्तान असांखे स्पिन जे शोबे में टफ टाइम ॾेई सघे थो ऐं अफ़गानिस्तान जी क्रिकेट बि असां ई डेवलप कई आहे, असां ई उन्हनि खे अकेडमीज़ प्रोवाइड कईसीं ऐं पेशावर में फर्स्ट क्लास क्रिकेट मेजॉरिटी में अफ़गानिस्तान जा प्लेयर खेॾी विया आहिनि त उहे असांजे माहौल खां बि वाक़िफ़ आहिनि, असांजी क्रिकेट खां बि वाक़िफ़ आहिनि। मुजीबुर रहमान आहे, अब्दुल नबी आहे, राशिद खान आहे, आउटस्टैंडिंग ऑफ स्पिनर आहिनि, ऑलराउंडर आहिनि, त इहा टफ टाइम ॾेई सघे थी। ईज़ी त कंहिंखे बि न वठो, T20 फॉर्मेट जी क्रिकेट में तव्हांजा 6 ओवर 5 ओवर 3 ओवर इहे सॼी मैच खे डिसाइडेड कंदा आहिनि। त अफ़गानिस्तान मां तव्हां ईअं न चओ त भई वन साइडेड मैच थी वेंदी, न, उहा तव्हांखे टफ टाइम ॾेई सघे थी। हुन पासे हलूं, हुन ग्रुप में हलूं, उन ग्रुप में ज़बरदस्त मैचिस एग्ज़ैक्टली, ॾाढो ग्रुप आहे। मां ग्रुप ॾिसां पोइ इंग्लैंड वेस्ट इंडीज़ खे छा थी वियो? वेस्ट इंडीज़ 55 ते ॾिसो, जॾहिं हुन 2016 में T20 वर्ल्ड कप खटियो त उन वक़्तु बि हुनजी मैच हारायल हुई। इहो त कार्लोस ब्रेथवेट हुयो जंहिं अनएक्सपेक्टेड 4 छक्का 1 ओवर में हणी मैच वन साइडेड करे छॾी, उहा मैच उन्हनि जी हारायल हुई। ऐं उनखां पोइ DJ ब्रावो जंहिं नमूने सां इंजॉय कयो, उन सां गॾु केरन पोलार्ड ऐं डेरन समेत जेको सॉन्ग खयो, त वेस्ट इंडीज़ जी क्रिकेट जंहिं मयार जी अॻे हुई, जॾहिं माइकल होल्डिंग हूंदो हुयो, जोएल गार्नर हूंदो हुयो, विविन रिचर्ड हुयो, डेज़मंड हेन्स हुयो, उन वक़्तु अहिड़ा हूंदा हुया, माइकल मार्शल हूंदो हुयो, दुनिया जी कंहिं बि बैटिंग लाइन खे तहस नहस कंदा हुया। पर वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु उन्हनि पंहिंजी क्रिकेट, छो जो हू जज़ीरनि ते मुश्तमिल हिकिड़ी कंट्री आहे, हर हिकु जज़ीरो पाण आज़ादु आहे, पंहिंजी डोमेस्टिक क्रिकेट पोइ टीम अलॻि ठाहिनि था, त उन्हनि खे डिसएडवांटेज बि इहो थियो जो बोर्ड सां उन्हनि जा मामला प्लेयर्स जा सुठा न थिया, उनजे करे काफ़ी प्लेयर न बि खेॾिया, विच में टीम बि छॾे विया। हालांकि खेॾणो आहे उन जे कंट्री जे लाइ। कल्ह त मां उहे साॻा ई खिलाड़ी पोलार्ड ॾिठमि, सेमी नज़र न आयो, हाणे गेल हुयो, काफ़ी इहे हुया खिलाड़ी। पर उन सां गॾु गॾु हाणे पाण ॻाल्हि कयूं कल्ह की जेका मैच गुज़री बांग्लादेश ऐं श्रीलंका जी, त बांग्लादेश ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो त टारगेट ॾिनो, उन खां पोइ श्रीलंका वरी उनखे आराम सां ईज़ी करे उनखे चेस कयो। त अॻियां हली हीअ त मरहलो असांजो हूअं ई इनशाअल्लाह जेको आहे सो अलाह जी दुआ सां त वर्ल्ड कप असां खणी ईंदासीं पाकिस्तान जी टीम, हीअ मरहलो आहे। अॻियां हली असांखे टफ टाइम इंग्लैंड जे पई। ॾिसो, तव्हां त उन सूरत में सभ खां पहिरियों त पंहिंजे पूल मां पोज़ीशन क्लियर कयो, तव्हां फर्स्ट पोज़ीशन ते अचो था या सेकंड पोज़ीशन ते अचो था, छो जो हर पूल मां 2 टीमूं अचणियूं, होॾां बि 2 टीमूं अचणियूं, हेॾां बि 2 टीमूं अचणियूं। होॾां जो जेको टॉप हूंदो हेॾां जे रनर सां खेॾंदो, हितां जो टॉप वारो उन जे रनर सां खेॾंदो, त पोज़ीशन अञा घणी आहे, परते आहे। मूंखे अलाए छो लॻे पियो त हेॾां जेको आहे सो अॼु पाण इहो करे बि छॾियूं था न, टे करे छॾियूं त टॉप ते केरु पियो प्रिडिक्शन करे छॾियूं। मूंखे लॻे पियो त हिन पासे ॾांहुं जेको आहे सो पाकिस्तान नंबर 1 ते आहे ऐं इंडिया जेको आहे सो नंबर 2 ते आहे। मां एग्री कयां थो तव्हां सां। जी, ऐं हुन पासे ॾांहुं मुंहिंजे ख़्याल सां नंबर 1 ते इंग्लैंड आहे ऐं नंबर 2 ते श्रीलंका मूंखे नज़र अचे पियो। मूंखे ऑस्ट्रेलिया ऐं साउथ अफ्रीका नज़र अचे पियो। अच्छा, हुन पासे ॾांहुं साउथ अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया, छो जो हीअ जेकी क्रिकेट आहे इहा आहे मोस्टली जंहिं टीम में ऑलराउंडर्स वधीक आहिनि उन टीम खे एज हासिलु आहे। माना असां वटि बि ॾिसो त इमाद वसीम बि ऑलराउंडर थी वियो आहे, हसन अली बि, शादाब ख़ान बि, त उन हवाले सां मोहम्मद हफ़ीज़ बि आहे, शोएब मलिक बि ऑलराउंडर आहिनि, इंडियन टीम में बि ऑलराउंडर आहिनि। त ऑस्ट्रेलिया ऐं साउथ अफ्रीका जी टीम में बि ऑलराउंडर्स वधीक आहिनि ऐं ऑस्ट्रेलियन क्रिकेट डिफरेंट आहे। पर मैक्सवेल जहिड़ो खिलाड़ी एग्जैक्टली तबाही करे डेविड वार्नर हुन वटि वेठो आहे, ग्लेन मैक्सवेल वेठो आहे, स्टीवन स्मिथ वेठो आहे। वार्नर जी जेका कल्ह टियों ॾींहुं जेका आउट थिया उहा तव्हांखे सम्झ में आई कहाणी? ॾिसो, क्रिकेट आहे न, क्रिकेट में हर ॾींहुं नई पोज़ीशन हूंदी आहे, नई फिंच थियो, अरुण फिंच वॾो प्लेयर आहे, एग्जैक्टली सीधी सी ॻाल्हि आहे, पोइ कोई बि आउट थी सघे थो न क्रिकेट में। तव्हां बि आउट थिया आहियो, मां बि आउट थियो आहियां, ऐं त मां चवां थो कोई बि अची सघे थो नंबर 1 ते। एग्जैक्टली, पर तव्हां प्रिडिक्शन जी ॻाल्हि कई न, प्रिडिक्शन त मां करे सघां थो न, मूंखे एतिरो राइट आहे त भई प्रिडिक्शन मां कई त साउथ अफ्रीका ऑस्ट्रेलिया मुंहिंजी फेवरेट आहे हुन पूल मां। हेॾां जीअं तव्हां ॻाल्हि कई त पाकिस्तान टॉप हूंदो, इंडिया, आई एग्री विथ यू, त इहे 2 टीमूं अची सघनि। ठीकु आहे, ज़बरदस्त। पाण हलूं गाने तरफ़। गानो कहिड़ो आहे? हड़ है सिर लगे पाकिस्तान टीम तो सा सिर लगे, खूबसूरत गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। मां सेवा सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे, सो सिर लगे असांजी पंहिंजी टीम सां। हाणे ख़ैर आहे, हाणे तुम जीतो या हारो हमें तुमसे प्यार है, हाणे ख़ैर आहे। बसि सुभाणे वारो मैच असांखे असांजी माना पोइ मां त चवां थो 2-3 ॾींहं मां सुम्ही पवंदुसि, निंड कंदुसि। सही आहे, हक़ीक़त सही आहे। सुभाणे जी मैच रजबा इन हिसाब सां तमामु वॾी अहमियत रखे थी त न्यूज़ीलैंड जी उहा टीम जेकी 18 सालनि खां पोइ पाकिस्तान सुभाणे डिफरेंट पिच आहे, डिफरेंट जॻह आहे, शारजा आहे ऐं तमामु मां इन ते डिस्कस कयूं था। हिकिड़ो कॉलर आहे। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम भाई। साईं सभु ख़ैर? केरु पियो ॻाल्हाए? साईं खोसो साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां लाइव विथ राजा में। प्रोग्राम भी ॾाढो सुठो आहे, लेकिन कार लॻे कोन थी, तमामु प्रोग्राम होना भी कार लॻी कोन थी।
न तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो आहे मुंहिंजो शो? मैंने प्रोग्राम ॾिसंदा लगातार ॾिसंदा आहिनि लेकिन कॉल लॻंदी न आहे। अच्छा, अॼु लॻी वई तव्हांजी कॉल। अॼु असां ॻाल्हायूं पिया क्रिकेट ते ॻाल्हायूं पिया। कल्ह ॾाढो ज़बरदस्त जेको आहे सो हू चवंदा आहिनि न असां ही वारो निशान कयोसीं, हिकिड़ी मूवी माइनस कयोसीं कल्ह असां कोहली खे, ऐं सुभाणे असां वरी ॿिए खे बि करणो केन विलियमसन खे करणो वञूं था। बिल्कुलु। छा सवाल कंदा? असांजो एक्सपर्ट वेठो आहे मुजाहिद जी, मां ॼांस थो, हिकिड़ो मिंट सर होल्ड कयो। मिलियो भाउ, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? चङा भला। काशिफ भट्टी खे सुञाणो? हा, उनखे छो नथा खेॾाइनि यको ताईं भला? अच्छा, ॾाढो सुठो ऑलराउंडर आहे, पर उनखे यको ताईं न खेॾायो आहे, छाजे करे? मायूस थी वियो आहे या? हाँ, न PSL में भी खेॾंदो ऐं तमामु बहितरीनु ऑलराउंडर आहे ऐं पाकिस्तानी टीम सां गॾु रहियो ऐं असांजी दुआ आहे त उहो कम बैक कंदो ऐं पाकिस्तानी टीम में शामिल हूंदो। नवाबशाह में क्रिकेट त ॾाढी सुठी थिए थी। ऑलराउंडर तमामु सुठो, सिंधियुनि सां तमामु। काशिफ भट्टी सिंधी न आहे, पर ही पाकिस्तान जी टीम आहे, सिंध जी टीम न आहे ऐं असांजी पाकिस्तान जी टीम आहे। इहो ज़हन मां कॉन्सेप्ट कढी छॾियो, ठीकु आहे भाउ? हिन वक़्तु शाहनवाज़ वानी बि पाकिस्तान हिसो आहे। जी भाउ, हुकुम। तव्हां ही क्रिकेट फील्ड में कॾहिं आया हो? कीअं शौक़ु थियो? तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी साईं 20 साल। मुंहिंजी हिन वक़्तु 49 साल आहे। मां तव्हां खां 3 साल वॾो आहियां। 20 सालनि खां वधीक मां क्रिकेट खेॾी आहे भाउ, फर्स्ट क्लास क्रिकेट बि खेॾी आहे। मां पाकिस्तान अंडर 19 99 में कैम्प में हुयुमि जॾहिं मोइन खान कप्तान हुयो। उनखां पोइ 2000 में राशिद लतीफ़ कप्तान हुयो कीनिया टीम जे। बि इंग्लैंड जे ख़िलाफ़ मुंहिंजो नालो हुयो, राशिद लतीफ़ कप्तान हुयो ऐं उन मैच में शाहिद आफरीदी 0 ते आउट थियो ऐं हितां वञी निकाह कयो। उहो ॾींहुं हिते यादि आहे मूंखे भाउ। क्रिकेट जो तजुर्बो रखियो आहे। नवाबशाह में तव्हांजे बिलावल स्टेडियम में क्रिकेट ॾाढी सुठी खेॾी आहे ऐं ईंदासीं इंशाल्लाह, तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। महिरबानी सर, महिरबानी साहब, महिरबानी। न हिन वक़्तु इहा जेका तव्हां छा कजे मां इहा ॻाल्हि थो कयां त ॾिसो, तव्हांजा ग्राउंड तबाह लॻा पिया आहिनि। तव्हांजे शहरनि में ग्राउंड ई कान्हनि के। तव्हांजा ॿार घिटियुनि में रोड रस्तनि ते खेॾनि था। मुंहिंजी ॻाल्हि की शाहनवाज़ दहाणी 2 ॾींहं मां खेॾी करे पाकिस्तानी टीम में पहुतो। पहिरियों त तव्हां उन्हनि खे एटमॉस्फेयर, उहो माहौल ॾियो जिते हू ग्राउंड ते अचनि। तव्हांजा ग्राउंड तबाह लॻा पिया आहिनि। तव्हां वटि फैसिलिटीज़ कान्हनि के। 15-16 सालनि खां ग्राउंड जेके ठहिणा हुआ उहे न ठहिया आहिनि। पोइ बि तव्हां चओ था तव्हां सां ज़्यादतियूं, बट तव्हांजा पंहिंजा ई तव्हां सां सिंसियर न आहिनि। उहे तव्हांखे शयूं प्रोवाइड नथा कनि त उन्हनि जो गलो पकड़ियो न। जॾहिं तव्हां वटि प्रॉपर कंडीशन्स में तव्हां वटि ग्राउंड हुजनि त पोइ तव्हां चई सघो था त भई असां सां ज़्यादती आहे। हाणे ज़्यादती आहे। हाणे जेको परफॉर्मेंस ॾिए थो टीवी जे साम्हूं, लाइव मैचिस हलनि था। अॻे त मैचिस लाइव न हूंदा, ख़बर न हूंदी त राजा छा थो करे, मुजाहिद छा थो करे। हाणे त सभिनी ख़बर पइजी थी मुजाहिद छा थो करे, शाहनवाज़ छा थो करे, ज़ाहिद छा थो करे। त हाणे इहे रीज़न न ॾियणु खपनि ऐं पाकिस्तान जी टीम आहे इहा ज़बरदस्त। सुभाणे जी मैच ते ॻाल्हायूं था। सुभाणे टास ॾाढो अहम आहे। टास अहम ई हूंदो आहे हर मैच जो, पर सुभाणे ॾाढो टास अहम आहे। दुबई जा जेके ग्राउंड्स आहिनि, दुबई जो मौसम जेको आहे उहो त चेंज हूंदो आहे। कंहिं महिल हवा लॻंदी आहे, कंहिं महिल कुझु, पर शारजाह में सुभाणे मैच थी न वञे पियो। त सुभाणे ॾाढो हिकिड़ो इन तव्हां काफ़ी सवाल आहिनि कंदुसि मां। हिकिड़ो ब्रेक था हटूं, ब्रेक खां वरी वापसि था अचूं। नंढो ब्रेक था हटूं, ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। अॼु ॻाल्हि हले पई क्रिकेट जी। क्रिकेट जो मौसम चेंज थी चुको आहे ऐं असांजे दिलि जो मौसम बि चेंज थी चुको आहे ऐं असां मोहबतूं वंडींदड़ क़ौम आहियूं। असां कल्ह बिल्कुलु इहो पैगाम ॾिनोसीं त पाकिस्तान इहो ई पाकिस्तान आहे। जॾहिं पाकिस्तान हिकु मैच खटियो आहे त उते सिंध बि झूमे पई, उते बलूचिस्तान बि झूमे पियो, उते ख़ैबर पख्तूनख्वा बि झूमे पियो, उते पंजाब बि झूमे पियो ऐं उते कश्मीर बि झूमे पियो ऐं उते मक़बूज़ा कश्मीर बि झूमे पियो। त इहो आहे पाकिस्तान ऐं पाकिस्तान पुरअमन क़ौम आहे। असां कल्ह सॼो मैसेज ॾेई छॾियोसीं हिकिड़ी मैच खटे। नंढो ब्रेक खां वरी वापसि थो अचां। किराए न वञिजो मूंसां गॾु। वेलकम अगेन, खुशामदीद। भली कार भली ख्वाब ते पखेर रागले भली करे आयो वे जी आया नू मरहबा मरहबा मरहबा। छा कजे जी। अॼु मौसम जी ॻाल्हि हले पई त दिलि जो मौसम त उअं ई ज़बरदस्त थी वियो आहे कल्ह खां ऐं क्रिकेट जो मौसम बि चेंज थी वियो आहे ऐं हू बि मौसम चेंज थिए पियो। पर जॾहिं मौसम चेंज थींदो आहे त का न का ख़तरे जी घंटी हूंदी आहे। माण्हू थोरो घणो बीमार बि थींदो आहे। त उन बीमारी जो ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजो पाण खे संभालणो आहे, एहतियात करिणो आहे। ज़बरदस्त मैसेज, एक्सीलेंट, ज़बरदस्त। जॾहिं मौसम कंहिं बि शइ जो चेंज थींदो आहे त उन में अॻियां का न का शइ ज़रूरु थींदी आहे। माण्हू खंघि थींदी आहे, बुखार थींदो आहे, बीमार थींदो आहे। त ईअं ई जॾहिं क्रिकेट जो मौसम चेंज थियो आहे त मुजाहिद भाउ असांखे असांजे प्लेयर्स खे संभालणो आहे
ऐं थी सघे थो सुभाणे को मैच असां जेको आहे सो कंहिं जॻह ते अची फासूं बि, पर असांखे सपोर्ट करणी आहे पंहिंजे प्लेयर्स खे। बिल्कुलु, हिन में को शक न आहे, प्राउड टू बी पाकिस्तानी ऐं पाकिस्तान खे सपोर्ट करणी आहे ऐं उन टीम जे ख़िलाफ़ु जंहिं सॼी दुनिया में असांखे बदनाम कयो। बदनाम इन सेंस में त तव्हां हफ़्तो असां वटि रहिया आहियो, हफ़्तो असां तव्हांजी मेज़बानी कई आहे, हफ़्ते खां पोइ चओ था असां न किरंदासीं। ॿुधायो त सही, छाजे करे नथा किरो? मैच खां 15 मिंट पहिरियां। ठीकु आहे, ऐं उन वक़्तु मां न्यूज़ में वेठो हुउमि, असांजे शिफ्ट इंचार्ज प्लानिंग कई त हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे। मौसम शायदि लॻे थो चेंज थी वियो, कंडीशन्स टोटल डिफरेंट थी वियूं। उन वक़्तु असां प्लान कयोसीं त टॉस थींदी, कहिड़ी टीम कीअं खटंदी, ख़बर पई त टीम वापसि थी वञे। अरे व्हाट इज़ दिस भाई? ख़बर पई त कोरोना थी वियो, कोरोना थी वियो, 3 प्लेयर्स खे। ठीकु आहे, हा वरी सिक्योरिटी प्रॉब्लम आहे। ठीकु आहे, पर क्लियर थी पोज़ीशन ते इंडियन लॉबी इन जे पोयां हुई। सिधी सी ॻाल्हि आहे त हिकिड़े प्लेयर जी घरवारी खे हिकिड़ी ईमेल आई हुई, हुनखे इहो चयो वियो त भई तव्हांजी टीम ते अटैक थी सघे थो, होटल खां निकिरणो न आहे। त हाणे तव्हां उन्हनि शयुनि खे डिस्कस त कयो, त जंहिं मुल्क ॾे आया हो तव्हां उनखे ॿुधायोसीं त असां हीउ इशू आहे। तव्हांखे हाई प्रोफाइल सिक्योरिटी प्रोफाइल असां ॾिनी आहे। PSL में तव्हां ॾिठो, उन खां अलावा जेके बि कराची में टीमियूं आहियूं, आई एम रियली प्राउड कि हेठां तव्हांजी टीम खे एॾो ज़बरदस्त नमूने सां वठी अचनि था। मथां आर्मी जो हेलीकॉप्टर आहे, तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी में तव्हां इमेजिन न कयो हूंदो तव्हांखे एतिरी सिक्योरिटी मिली हुजे। प्रेसिडेंट जी सिक्योरिटी तव्हांखे ॾियूं था, स्टेट सिक्योरिटी तव्हांखे, तव्हां पोइ चओ था त असांखे थ्रेट आहे। हाणे तव्हां उन खां पोइ बि त 2 ॾींहं रहिया न, 2 ॾींहंनि खां पोइ इज़त सां विया, पहुची विया न पंहिंजे मुल्क ॾे। असां ई प्रोवाइड कयोसीं न सभु शयूं। त इहे शयूं सोचण जूं हूंदियूं। उन खां पोइ वरी इंग्लैंड आई। इंग्लैंड जे लाइ प्रॉब्लम इहो त 10 खां 15 तारीख़ ताईं PSL में 8-10 प्लेयर उन्हनि जा खेॾी रहिया हुआ, त उन्हनि खे पैसो खपे। जीअं रवींद्र राजा चयो त हाणे असांखे मुल्क में इंटरनेशनल क्रिकेट जी वापसी आणी आहे, त पैसो असांखे आणणो पवंदो। त उनजे लाइ उहो टूर बि कयो, हिन कराची में विज़िट बि कयो, कारोबारी माण्हू सां मुलाक़ात कई। ओवरऑल सभिनी खे हुन अपील कई त भई पैसो इन्वॉल्व कयो। क्रिकेट स्कूल लेवल ते ऐं क्लब लेवल ते असांखे स्पॉन्सरशिप खपे, छो जो इहे नर्सरीज़ हूंदियूं आहिनि तव्हांजी कंहिं बि स्पोर्ट्स खे प्रमोट करण जे लाइ, जेके असां वटि बदकिस्मती सां उन्हनि ते ध्यानु नथो ॾिनो वञे। ख़ासि करे गुज़िरियल 3 सालनि खां त क्लब क्रिकेट थिए थी, न डिस्ट्रिक्ट क्रिकेट थिए थी, न रीजन क्रिकेट थिए थी। इहा ई ॻाल्हि तव्हां कई त असां जॾहिं नज़रसानी कयूं हिन वक़्तु, जीअं हैदराबाद जो असांजो नेशनल स्टेडियम आहे, न्याज़ स्टेडियम, सही सॉरी न्याज़ स्टेडियम, नेशनल स्टेडियम कराची, त उहो बंदि लॻो पियो आहे। उते कुता पिया घुमनि, मतिलबु अजीब क़िस्म जो माहौल आहे। हिकिड़ो इहो स्टेडियम आहे। ॿियो मां थो चवां असांजो स्टेडियम नवाबशाह में हुजणु खपे, सखर में हुजणु खपे, लाड़काने में, सिंध में स्टेडियम हुजणु खपनि। छो रुगो पिंडी में ऐं कराची में बसि इन्हनि 2 स्टेडियम्स में ई मैच थियनि था? छो? ॾिसो, ॾाढो सुठो सुवालु कयो। हिकिड़ो त न्याज़ स्टेडियम जी हिस्ट्री आहे त पहिरीं 1 डे हैट्रिक उते थी, जलालुद्दीन अगेंस्ट ऑस्ट्रेलिया हैट्रिक कई। इहो क्रेडिट आहे त क्रिकेट जी तारीख़ में पहिरीं हैट्रिक जॾहिं बि ज़िक्र थींदो जलालुद्दीन जो थींदो ऐं न्याज़ स्टेडियम हैदराबाद जो थींदो। उन खां पोइ 2nd विकेट पार्टनरशिप मुदस्सर नज़र ऐं जावेद मियांदाद जी लॻी, 2 डबल सेंचुरी। जावेद मियांदाद 280 रन्स कयो। उन खां पोइ उते वर्ल्ड कप जी मैच बि थी आहे। उते इमरान ख़ान जी क़यादत में श्रीलंका जे ख़िलाफ़ु पाकिस्तान खेॾियो आहे। हाणे प्रॉब्लम इहो आहे त PCB जो ग्राउंड आहे, इहो हैदराबाद जी गवर्नमेंट जो, जेकी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उनजो ग्राउंड आहे। अच्छा, ठीकु आहे। उनजो हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट थियल हो त जेके बि हिते मैचिस थींदियूं उन मां जेको रेवेन्यू जनरेट थींदो तव्हां असांखे ॾींदो। त काफ़ी अरसे खां उहो कासिमाबाद जी जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि खे उहो रेवेन्यू न पियो मिले। इहो वॾो इशू न हुयो। तव्हां वज़ीर आला मुराद अली शाह एडॉप्ट नथो करे सघे उन स्टेडियम खे? करे सघे थो, बिल्कुलु। ऐं उन खां पोइ जॾहिं PCB जा मैचिस थिया त सैयद मुराद अली शाह सां KT न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां सवाल इहो हो त अपकमिंग PSL में न्याज़ स्टेडियम किथे हूंदो? त चई अपकमिंग PSL में न्याज़ स्टेडियम मैचिस थींदा। ऐं असां पोइ ॾिठोसीं त उते कंस्ट्रक्शन बि शुरू थी, पर ड्यू टू कोविड उहे सॼा मामला उते रहिजी विया। पर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो स्टेडियम गड़ी खुदा बख़्श जे मज़ारुनि जे पोयां आहे, इंटरनेशनल स्टेडियम आहे। उते नेशनल PSL बि थी आहे ऐं उन सां गॾु नेशनल 1 डे टूर्नामेंट बि थी आहे, जॾहिं ज़का अशरफ चेयरमैन हुयो ऐं आसिफ ज़रदारी उनजो स्टेडियम जो इफ़्तिताह कयो। पर छाकाणि जो लाड़काने जो स्टेडियम आहे, गवर्नमेंट डिपेंड करे थी। सम्झो था तव्हां कंहिं दौर में ज़का अशरफ चेयरमैन हो त शहबाज़ शरीफ़ वज़ीर आला सिंध हुयो, त कोर्ट में मामला पहुता त हीअ भित जेकी आहे पंजाब गवर्नमेंट जी आहे या कज़ाफ़ी स्टेडियम जी आहे। त ख़ुदा जे वास्ते पाकिस्तान जी बहितरी में जेकी शइ आहे उते सियासत न कयो, उते तव्हां पाकिस्तान खे फर्ज़ कयो त केरु कहिड़े उहिदे ते वेठो आहे, केरु छा थो करे, पर पाकिस्तान खे असांखे पहिरें नंबर त स्टेडियम सखर जी ॻाल्हि कई। 15 सालनि खां उते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जेको मुकमल न आहे। लाड़काने में हिकिड़ो स्टेडियम आहे शहीद मोहतरमा जे नाले ते, 18 महीने जी स्कीम हुई, उहो 14 सालनि खां कंप्लीट न आहे। दादूअ में हिकिड़ो स्टेडियम आहे, 12 साल थी विया आहिनि, उते बिल्डिंग त ठहियल आहिनि, स्पोर्ट्स नथी थिए। ठीकु आहे।
अॻिते हलो 7 में तव्हां अचो त तव्हांखे 2003 में उते शायदि सैयद मुराद अली शाह जे वालिद साहिबु स्टेडियम ठारायो जेको हिन वक़्त ताईं कंप्लीट न आहे। मां रोअंदो इन ते आहियां असांजी शयूं असां पाण नथा ठाहियूं, ॿियनि खे असां छो ब्लेम कयूं। बिल्कुलु सही ॻाल्हि त इन्हनि शयुनि खे बहितर करिणो आहे न, त तव्हां स्कूल लेवल ते क्लब लेवल ते पंहिंजे शहरनि में, हाणे मूंखे यादि आहे मां वेंदो आहियां अक्सर डिफेंस में हिकिड़े पार्क में वॉक कंदो आहियां, उते माहौल अहिड़ो हूंदो आहे जो तव्हां डेलिबरेटली अट्रैक्ट थींदा आहियो त मां एक्सरसाइज़ कयां, ट्रेनिंग कयां। ठीकु आहे, तव्हांजे शहरनि में किथे ग्राउंड कोन्हनि, बिल्कुलु सही तव्हां या MP MLA हिकिड़ो ग्राउंड त ॾियो असांखे, ॿियो कुझु न ॾियो, नौकिरी न ॾियो, ठीका न ॾियो, ग्राउंड त ॾियो त तव्हांजो नौजवान नसल बुराइनि खां बची सघे, कलाक 2 कलाक वॉक करे जॉगिंग करे। कुझु सही हुनखे पंहिंजा सूर आहिनि, मां त सॼी MLA हुजे हुनखे पंहिंजा सूर आहिनि, उहो पंहिंजो रोअण पाण पियो रोईंदो। वठो हिकिड़ी कॉल। बिल्कुलु बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम जी। हेलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई। ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। मां चवंदो आहियां त पंहिंजे घर खां स्टार्ट कजे, पंहिंजे घर जी सफ़ाई रखिजे ऐं घर खे माना दिलि चवंदी आहे त यार अॼु हिकिड़ो पिंगो वठी था अचूं, अॼु का पेंटिंग वठी था अचूं, ख़ूबसूरत। त ईअं ई असांखे शहर जेकी तव्हां ॻाल्हि कई त MP MLA जेको उतां जो चूंडिजे थो उनखे इहो ई आहे यार हिकिड़ो त शहर जे लाइ बाक़ी हिकिड़ो स्पोर्ट्स जो ग्राउंड हुजणु खपे। जीअं तव्हां सखर जी ॻाल्हि कई, या हाणे ॾिसो हिकिड़ो बहरिया में जेको आहे सो ग्राउंड ठहे पियो, तयारु थी वियो आहे। आई थिंक सो। ॾिसो बहरिया जी ॻाल्हि कयो त मां सभु इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर तव्हां बहरिया घुमी आया आहियो, पाण बहरिया घुमी आहियूं। हिकिड़ो माण्हू आहे जंहिं सॼो शहर आबाद कयो आहे, ठीकु आहे, उहो कहिड़ी कंडीशन में उहो अलॻि मसइलो आहे, पर गवर्नमेंट त तव्हांजी आहे, तव्हां त हर शइ करे सघो था, ठीकु आहे, त वाई नॉट। मूंखे यादि आहे आसिफ अली ज़रदारी साहिबु इमरान ख़ान खे शारजाह में ट्रॉफ़ी ॾिनी हुई, उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी, बख़्तावर भुट्टो ज़रदारी पहिरें PSL में एज़ अ चीफ गेस्ट वेठा हुआ, या नजम सेठी उते हुयो दुबई स्टेडियम में। बेनज़ीर भुट्टो 96 जे वर्ल्ड कप में श्रीलंका जे कप्तान अर्जुना रनाटुंगा खे विनिंग ट्रॉफ़ी ॾिनी। त हीअ फैमिली जेकी रूलिंग गवर्नमेंट आहे उन्हनि जा सभु माण्हू क्रिकेट लवर आहिनि, स्पोर्ट्स लवर आहिनि, पर टाइम कढी साईं सैयद मुराद अली शाह या ॿिया जेके उन्हनि जा कैबिनेट जा माण्हू आहिनि, छो नथा ग्राउंड असांजा बहितर थियनि? इहो त सुवालु आहे न। तव्हां विज़िट कयो, चकर हणो, तव्हां शयूं बहितर कयो, त इहो बि क्रेडिट तव्हां ॾे वेंदो, असां ॾे न वेंदो, तव्हां ॾे वेंदो। पर्सनली क्रिकेट खां हटी करे तव्हां ॾे तव्हांजी ज़िंदगी में ईंदासीं, छो त मां दिलि चवंदी आहे त यार मौसीक़ी जो प्रोग्राम कंदो आहियां, म्यूज़िक जो कंदो आहियां। गुनगुनाईंदा आहियो? भाउ मां ज़बरदस्त एक्टिंग कंदो हुउमि, मां ॻाईंदो हुयुमि, शाइरी कंदो हुयुमि जॾहिं क्रिकेट खेॾंदो हुउमि। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं क्रिकेट खेॾंदो आहे माण्हू त टूर ते वेंदो आहे त पोइ ॻाइण बि थींदो आहे, अदाकारी बि थींदी आहे, लतीफ़ा बि थींदा आहिनि, सभु शयूं इहे ज़िंदगी जो हिसो रहियो आहे। पर कयूं था असां हिते माठ बैकग्राउंड म्यूज़िक बि करायूं था बंदि, त हाणे असांखे को गानो गुनगुनाए ॿुधाए। ॾुखियो सुवाल करे छॾियो तव्हां, ऐं उन टाइम खे तमामु घणो टाइम गुज़री चुको आहे। फन हूंदो आहे उहो कॾहिं बि कोन बदल। मां फनकार न रहियो आहियां, मसइलो इहो आहे त ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ में। तव्हांजी फरमाइश ते ॿुधायां थो, जीअं तव्हां फरमाइश कंदा आहियो दिलि सां, त मां तव्हांजी फरमाइश ते ॿुधायांसि। हिजर में हंजूं न हारजां, मूंखे एतिरो न सारजां, हिजर में हंजूं न हारजां, मूंखे एतिरो न सारजां, हा कहीं बि मोड़ ते अगरि ओचिते अची वञा नज़र, मूंखे प्यार सां पुकारजां, मूंखे एतिरो न सारजां। काफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। वाह साईं वाह, वाह साईं वाह। कंहिंजे लाइ इहो ॻायो तव्हां? होॾे ॾिसी कैमरा। जवाद जाफ़री, ऐं जवाद जाफ़री असांजी टीम जो कप्तान हुयो, तव्हांखे ख़बर न हूंदी, तमामु वॾो शाइर आहे ऐं तमामु वॾो सना ख़्वान आहे, उन जेको लिखंदो आहे पंहिंजा क़सीदा। इहो एतिरो बहितरीनु बैट्समैन हो जो इनखे आउट करणु मसइलो हूंदो हुयो, त उहो शाइर हूंदो हुयो। पोइ जॾहिं शाइरी लिखी ईंदो त ड्यूरिंग मैच ॾाढो ॾुखियो ऐं टुक टुक वारी कैटेगरी में हूंदो, पर कप्तान ॾाढो सुठो हूंदो हुयो। यानी मूंखे यादि आहे त असांजी टीम मास्टर्स क्रिकेट क्लब जा जेके प्लेयर हूंदा, इश्तियाक अंसारी, इसाक अंसारी जे नालनि खां तव्हां वाक़िफ़ु हूंदो, राइटर रहिया आहिनि, त हिन वक़्तु तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। असां इंतज़ारु कंदा हुआसीं हिकिड़ो बैट्समैन आउट थिए त असांजी बैटिंग अचे, त ॾाढो ॾुखियो हूंदो। त सुभाणे जी मैच ते ॻाल्हायूं। सुभाणे मैच जेको आहे न्यूज़ीलैंड एंड पाकिस्तान जो शारजाह में थी रहियो आहे, त फोक जे हवाले सां सुभाणे टॉस थिए पियो, त
कंडीशन ॿिन्ही टीमुनि लाइ सेम आहिनि पर प्रेशर न्यूज़ीलैंड ते आहे न्यूज़ीलैंड ते प्रेशर इन करे आहे जो हू पाकिस्तान जो टूर अध में छॾे विया आहिनि ठीकु आहे ऐं पाकिस्तान इंडिया खां मैच खटी आहे त उन्हनि खे इहा ख़बर आहे त भई हिननि जो मोराल जेको आहे उहो बुलंद आहे पर वरी ॻाल्हि इहा जी फोक जी ॻाल्हि कई तव्हां त टॉस जो किरदारु हिते वरी हिकदमि अहम अचे थो पर शारजा जी जेकी विकेट आहे न उहा शुरू खां वठी असांखे बैटिंग ट्रैक नज़र आयो आहे शुरू खां वठी जंहिं बि टीम बैटिंग शुरू में कई शुरू में यस एग्ज़ैक्टली तव्हां मोस्टली ॾिसिजो फोक जाम उते ॾिसो त उते शारजा में आहे ई आहे फोक जेकी विकेट आहे न जीअं हाणे कल्ह विकेट हुई फ्लैट विकेट हुई ठीकु आहे शारजा आहे अबू ज़बी आहे छा आहे तव्हांजो दुबई आहे इहो डिस्टेंस आहे 1.5 कलाक 2 कलाक 3 कलाक जे डिस्टेंस ते इहे शहर आहिनि ठीकु आहे पर शारजा जी विकेट जावेद मियां छको बि तव्हांखे यादि हूंदो त असां 280 चेस कयोसीं पर हुन नाइट क्रिकेट न हुई पर ओवरऑल उतां जी विकेट हद खां वधीक फ्लैट विकेट रही आहे यानी तव्हांखे ग्रास नाले का शइ उते नज़र न ईंदी आहे त पर जीअं तव्हां ॻाल्हि कई लाइट जो बि इशू आहे इहो ई ड्यू फैक्टर जेको आहे न इहो इशू इन करे आहे त ग्रास ते जॾहिं माक पवे थी त बॉल जॾहिं ट्रेवल करे थो त उहो आलो थिए थो त पोइ तव्हां स्विंग ऐं स्पिन नथा करे सघो त उनजो को असरु 100 मां 99% आहे जेको असां कल्ह ॾिठोसीं पर अंडर प्रेशर हूंदी न्यूज़ीलैंड जी टीम छो जो T20 फॉर्मेट में पाकिस्तान जे अंदाज़ सां कामयाबी हासिलु कई आहे त उनजो मोराल बुलंद हूंदो ॿियो न्यूज़ीलैंड पाकिस्तान जो दौरो अध में छॾे वई आहे उहा बाहि बि प्लेयर्स चेंजिंग्स त पवंदी नज़र अचनि सुभाणे पाकिस्तान जी टीम में चेंजिंग हुजणु न खपनि पर जीअं वन चेंज थियणु खपे आसिफ अली जाइ ते सरफराज़ खे इन कयो बैटिंग स्ट्रेंथ वधायो त बहितर आहे पर पंहिंजे विनिंग कॉम्बिनेशन खे तव्हां डिस्टर्ब न कयो त बहितर स्ट्रेंथ सुठी आहे हिन वक़्तु फ़खुर तमा बि ॾाढो ज़बरदस्त फॉर्म में आहे हफ़ीज़ बि फॉर्म में आहे शोएब मलिक बि फॉर्म में आहे बॉलिंग साइड न अचणु खपे बॉलिंग साइड जे हवाले सां जेकी चेंज आहे उन में त डेफिनेटली मां जी ॻाल्हि कई त तव्हांजो विनिंग कॉम्बिनेशन उहो चेंज न थियणु खपे पहिरीं मैच खां हिकिड़ो त सीरीज़ हूंदी आहे न असां 3 सीरीज़ में मैचूं खटियूंसीं 2 रन थियूं त पोइ तव्हां 2 मैचिस में टीम टोटल चेंज करे सघो था सभिनी खे चांस ॾियो था त हाणे त टूर्नामेंट जी शुरूआत आहे ऐं सुभाणे न करणु खपे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो प्रेडिक्शन आहे पर जे चेंज कयो त तव्हां बैट्समैन वधायो ऐं बैट्समैन बि सरफराज़ वधायो छो जो मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर आहे ऐं आसिफ अली जी जाइ ते तव्हां उनखे रिप्लेस करे सघो था अदरवाइज़ जंहिं नमूने सां बि टीम खेॾी आहे उनखे चेंज करणु टीम जे लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो ज़बरदस्त ॻाल्हि कई हिकिड़ी कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पियो ॻाल्हाए अली जान शर्फ राम शेख राजा शिकारपुर जी जी कहिड़ा हाल आहिनि शर साहब ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक करता हूं खुश हो भाईजान खुश है बिल्कुल ठीक ठाक तव्हांखे भलीकार भाईजान भी बिल्कुल खुश है अॼु वेलकम वेलकम ॻाल्हि कयूं पिया क्रिकेट ते त तव्हां केतिरा फेवरेट टेबल हूंदी आहे तव्हांजे लाइ क्रिकेट साईं प्राउड ऑफ यू और पाकिस्तान में जे क्रिकेट स्टार्ट थी आहे त कल्ह एतिरी त असांजी जेको मन दिलि धड़के पई जो अल्लाह साईं एतिरी दुआ घुरण लाइ पाकिस्तान खटे पियो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जीती वई ऐं ॾाढी ख़ुशी आहे असां हुनखे प्राउड ऑफ यू चऊं था जेके असां बाबर आज़म आहे या अदरवाइज़ जेके असां खेॾिया आहिनि क्रिकेटियूं आहिनि 10 खिलाड़ी जेको आहे सो 10 विकेटुनि तां वॾो हिकिड़ो हिस्ट्री आहे ऐं इंडिया जहिड़ी टीम खां जेका हर मुल्क में वञी चित करे ईंदी आहे सभिनी खे जी बिल्कुलु बिल्कुलु असांजी जेको आहे टीम अल्हम्दुलिल्लाह बहितरीन आहे बहितरीन रहंदी इंशाअल्लाह से दुआऊं पाकिस्तान को सवाल हुजे मुजाहिद भाउ खां करणु चाहियो सॉरी सवाल को हुजे मुजाहिद साईं वेठो आहे क्रिकेट एक्सपर्ट बस मुजाहिद साईं चवंदा आहिनि पंहिंजी महिनत कनि ऐं असां प्राउड ऑफ यू चवंदा असां मुजाहिद साईं उन्हनि खे जेको आहे ऑपरेशन ॾे त जीअं इंशाअल्लाह अॻिना असांजी बहितरी थिए बिल्कुलु अलाह साईं उन्हनि खे कामयाबु कंदो शाही बाग जो हाल वाल लियो उते PCB ग्राउंड ठाहियो उहो हाणे सुठी कंडीशन में आहे या चौधारी जेके फसल आहिनि उन्हनि जे विकेट खे तबाह करे छॾियो आहे बिल्कुलु ज़बरदस्त सही चुको आहे ऐं इंशाअल्लाह छोकिरा खेॾनि बि पिया सही ऐं तमामु बहितरीन थी चुको आहे साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मां ठीकु भाउ बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि बसि साईं दुआ कंदा आहियूं अलाह अॻिना पाकिस्तान ऐं कामयाबी अता फरमाए बाक़ी जेको आहे सो इंडिया खे त कल्ह धोई छॾियो आहे हा बिल्कुलु भाउ इहो तमामु वॾो हिकिड़ो अपसेट न चइजे पर तमामु वॾी कामयाबी जीअं राजा भाउ चयो त मौसम चेंज थियो आहे क्रिकेट चेंज थी आहे एॾी वॾी ख़ुशि ॾाढी ख़ुशी थी आहे मुजाहिद भाई तमामु दिलि ख़ुशि थी आहे हुअण त ॻाल्हि आहे जे न अॻ में लटा धोईंदा हुआसीं सोंटीअ सां कल्ह ईअं धोतो आहे असांजी इंडिया खे बिल्कुलु सही कल वाकई बिल्कुलु ठीकु आहे कमेंट सां चवंदा न फेसबुक ते अल्लाह छा त ॻाल्हि सुभाणे मशीन में धोईंदासीं असां न्यूज़ीलैंड जी टीम खे बॉल कराए ज़रूरु थैंक यू सर थैंक यू सो क्रिकेट लवर आहिनि ऐं शाहीबाग क्रिकेट स्टेडियम आहे उन में PCB ग्राउंड ठारायो ते तमामु डिसएडवांटेज इहो त उनजी चौधारी सारियुनि जो फसल आहे त उहो उन फसल जे करे उनखे कलर लॻो सेक लॻो त जेके स्टेयर्स हुयूं ॾाकड़ियूं हुयूं उहे बि ख़राबु थी वियूं ऐं विकेट खे बि सिंध जी टीम आहे
सिंधी टीम आहे, सिंधी टीम जो कप्तान सरफराज़ आहे, सरफराज़ सां गॾु शाहनवाज़ डाणी एग्ज़ैक्टली जेको तव्हांजो सुपर लीग हुयो। त उन खां अलावा ही इन जी टूर्नामेंट्स वग़ैरह थींदियूं आहिनि। मां इहा ॻाल्हि कई त 3 सालनि खां वठी डिस्ट्रिक्ट ऐं रीजनल लेवल जी क्रिकेट नथी थिए, पर पहिरियों प्रॉपर वे में क्लब क्रिकेट थींदी, इंटर क्लब में जेको परफॉर्मेंस कंदो त उनखे डिस्ट्रिक्ट जी टीम में सिलेक्ट कंदा, डिस्ट्रिक्ट में जेको परफॉर्मेंस ॾींदो उनखे रीजन में ॾींदा हुआ सिलेक्शन, ऐं रीजन में जेको परफॉर्म कंदो उनखे पोइ नेशनल टीम जी कैंप में आणींदा। हाणे त नेशनल क्रिकेट अकेडमी में उनखे आणनि था, बेस्ट बॉलर आहे, बेस्ट फील्डर आहे, या बेस्ट विकेट कीपर आहे, या बेस्ट बॉलर आहे, त उन्हनि खे वधीक ट्रेनिंग ॾियण लाइ नेशनल कोचिंग अकेडमी आहे जेकी लाहौर में, उते उन्हनि खे कोचिंग स्टाफ ट्रेनिंग कराए थो। त क्रिकेट हाणे ईज़ी आहे, जीअं महिनत करे उन लाइ वधीक सुठो आहे। मूंखे त सरप्राइज़ इहो थियो त तव्हांजो नंढो बि ॾाढी सुठी क्रिकेट खेॾंदो आहे ऐं अलाह कंदो त उहो पाकिस्तान खेॾंदो, ऐं तव्हां पाण क्रिकेट लवर आहियो। मुंहिंजा जेके फ्रेंड्स आहिनि जेके हाणे मां त एतिरो कोन आहियां क्रिकेट खे सम्झा, घटि सम्झंदो आहियां। खेॾी आहे एतिरी 2 कलाकनि खां जेको तव्हां ॻाल्हायो क्रिकेट घटि सम्झंदा आहियो। खेॾी आहे, पर मतिलबु इहा सम्झ में न आहे, पर मूंखे काफ़ी दोस्तनि सजेस्ट कयो आहे त हिन जी जेका बॉलिंग आहे नेचुरली हिन में हिकिड़ो आहे त हीउ ॾाढो ज़बरदस्त अॻियां क्रिकेटर थी सघे थो। हुनखे पंहिंजो शौक़ु बि आहे, उहो क्रिकेट लवर आहे। मुंहिंजो पुटु आहे 11 साल एज आहे हुनजी। माशाअल्लाह। इनशाला तव्हां खां मां इहो ई पुछां पियो त जेकर कंहिं ॿार खे शौक़ु हुजे त कीअं अकेडमी जीअं कराची में त आहिनि, इंटीरियर में असां वटि जेके आहिनि, कीअं मतिलबु कंहिं ॿार खे किथे? असल में बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे, ऐं हिते त हर फैसिलिटीज़ अवेलेबल आहे। सिंध गेम जी ॻाल्हि कंदा आहियूं त 17 सिंध गेम थिया आहिनि, 17 में कराची असां खां चैम्पियनशिप खटी आहे। और रीज़न इहो आहे त असां वटि ग्राउंड बि आहिनि कराचीअ में, असां वटि फैसिलिटीज़ बि आहिनि, असां वटि प्लेयर बि आहिनि, कोचिंग स्टाफ बि आहे, सभु शयूं आहिनि। पर असां थोरो अॻिते हलिया था वञूं त असां वटि ग्राउंड बि कान्हे, असां वटि कोचिंग स्टाफ बि कान्हे, त पोइ डिफिकल्टी आहे। त शुरूआति क्लब क्रिकेट खां थींदी आहे, त तव्हांजे इलाइक़े में सुठी क्लब कहिड़ी आहे जेकी सुठनि प्लेयर ते ॿधल हुजे, त उन में जॾहिं ईंदो त आस पास में सुठनि रांदीगरनि खे ॾिसंदो त उनजी परफॉर्मेंस में बहितरी ईंदी। सुठी क्लब चॉइस करणी आहे, ऐं उनखां पोइ अकेडमीज़ जो किरदारु वॾो अहम आहे। अकेडमीज़ तव्हांखे प्रॉपर वे सां गाइड कंदी त हीउ फॉरवर्ड आहे, हीउ बैकफुट आहे, हीउ ऑन ड्राइव आहे, हीउ इन स्विंग आहे, हीउ लेग स्पिन आहे, हीउ ऑफ स्पिनर आहे। जॾहिं तव्हांखे क्रिकेट जी हावनो जी ख़बर पइजी वेंदी न, त पोइ तव्हांखे बहितरी ईंदी तव्हांजी स्पोर्ट्स में। त उनजे लाइ ज़रूरी आहे या त उनखे क्लब जॉइन करायो या का अकेडमी जॉइन करायो, त जीअं उनखे इन एज में अगरि हू क्रिकेट सिखियो त पाकिस्तान अंडर 16 जी टीम बि ठहंदी आहे। त 11 सालनि जो आहे, 5 सालनि में माशाअल्लाह तमामु सुठो थींदो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां पुछंदुमि, जीअं हींअर PCB जो चेयरमैन रमीज़ राजा आहे, त छा असां हुनजी कमेंट्री हाणे नथा ॿुधी सघूं? रमीज़ राजा हिन वक़्तु मीडिया सां ई नथो ॻाल्हाए, कमेंट्री त परे जी ॻाल्हि आहे, छो जो हू जंहिं पोस्ट ते वेठो आहे उते उनखे PCB जा रूल्स ऐं रेगुलेशन इहा इजाज़त ई नथा ॾियनि। जीअंदो कीअं हूंदो, निंड कीअं कंदो हूंदो? जीअं तव्हां सां इशू इहो ई थी सघे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नो डाउट। पर हुन जो जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे त रोज़ी हुई, पहिरियों तो यूट्यूबर बि हुयो, एक्सपर्ट बि हुयो, कमेंटेटर बि हुयो, सभु शयूं पंहिंजी जाइ ते। पर PCB चेयरमैन थियणु इहा वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ सर्व कयो था। ऐं हू असां तव्हां जेके मेजॉरिटी माण्हू आहिनि उहे उन्हनि माण्हुनि सां बिलोंग नथो करे, उहो ख़ानदानी रिच फैमिली सां हुनजो तालुक़ु आहे। हुनजो वॾो भाउ वसीम असद राजा पाकिस्तान न खेॾियो, तमामु वॾो नालो हुयो, पाण पाकिस्तान न खेॾियो, त पैसे जी हुनखे ज़रूरत न आहे। हाणे ज़रूरत आहे त उहो डिलीवर छा थो करे पाकिस्तान खे, त इन जे करे हुनखे TV चैनल ते अचण जी ज़रूरत न आहे। उहो ईंदा आहिनि, जीअं प्रेस कॉन्फ्रेंस करणी हूंदी आहे, हाणे त कोविड जे करे तव्हां जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कयो था उहा बि तव्हां महसूसु करे छॾी आहे, नथा अचणु ॾियो। त उन हवाले सां TV ते हू नथो अची सघे, पर जंहिं ॾींहुं वेंदो त सभिनी जा लोगोज़ गॾु हूंदा, कंहिंसां बि इंडिविजुअल नथो ॻाल्हाए सघे, पर उनखे टाइम ॾियणु खपे, ख़ासि करे सिंधी मीडिया खे टाइम ॾिए, ऐं सिंधी मीडिया जा जेके सुवाल आहिनि उहे उनखे ॿुधणु खपनि। बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि कई मुंहिंजे साईं। ऐं माशाल्लाह पाण जीअं KTN जी टीम बि लथी पई आहे दुबई में शारजा में वर्ल्ड कप जे हवाले सां, त जेकॾहिं इंडिया ऐं पाकिस्तान जो मैच फाइनल थिए थो त कोशिशि कंदासीं त पाण हलिया हलूं भई, पोइ त ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त थींदो, ऐं उतां लाइव कंदासीं असां, बिल्कुलु उतां लाइव ज़ूम ते लाइव कंदासीं। सो ख़ैर अॻियां जेके मैचिस अचणा आहिनि, अफ़गानिस्तान ॾाढी टफ टीम आहे, अफ़गानिस्तान ॾाढी हींअर ख़तरनाक टीम ठहंदी पई वञे, ठही वई आहे। तव्हांजे ॾाढो सुठो सुवालु कयो तव्हां। पहिरियों त जॾहिं असां ड्राज़ ॾिठासीं त असांजी पहिरीं मैच आहे इंडिया सां, सभिनी जो फोकस आहे यार इंडिया खां खटिणो आहे। पोइ असां कंसिडर कयूं पिया त अफ़गानिस्तान बि हल्की टीम आहे, स्कॉटलैंड बि हल्की टीम आहे, नमीबिया बि हल्की टीम आहे, पर हाणे असांखे इंडिया ऐं न्यूज़ीलैंड मां कंहिंखां खटिणो आहे, तॾहिं सेमीफाइनल पहुचंदासीं। सुभाणे असांजो मैच आहे न्यूज़ीलैंड सां। अगरि असां न्यूज़ीलैंड खां मैच खटी वियासीं त असांजे लाइ चांसिस अञा वधीक आसान थी वेंदा अफ़गानिस्तान खे छॾे करे, नमीबिया ऐं स्कॉटलैंड, छो जो उन्हनि जो एक्सपीरियंस एतिरो न आहे।
अगेंस्ट पाकिस्तान एतिरी क्रिकेट न खेॾिया आहिनि उन्हनि खे आराम सां असां शिकस्त ॾेई सघूं था। पर उही ॻाल्हि त तव्हांखे रिलैक्स न आहे थियणो, तव्हांजे लाइ हर टीम हल्को कंहिंखे न आहे हल्को न आहे वठिणो, सिधी दुश्मन कख आहे त उनखे दुश्मनी सम्झणो आहे ऐं कॾहिं बि कंहिंखे हल्को न आहे वठिणो। ऐं ज़िंदगीअ में मां हमेशह इहो ई चवंदो आहियां त कंहिं बि कम में जेकॾहिं सचाई आहे, मोहबत आहे ऐं जीअं अदा ॻाल्हि कई त हिकिड़ी माना चवंदा हथ आहे न ही आङुरियूं पंज मिलियल आहिनि जॾहिं आहे ताक़त इहा ई आहे। हिकिड़ी आङुर खे अलॻि करे ॾींदा त का बि ताक़त न आहे। त ईअं ई असां पंहिंजी टीम में पाकिस्तान जी टीम में जेके पोयूं जेके मैच ॾिठियूंसीं टीमूं जेके बि हुयूं उन में सियासत ॾाढी हूंदी सही, खिलाड़ी पाण में कोन सेट हूंदा हुया, खिलाड़ियुनि जो पंहिंजा पाण में इशूज़ हूंदा हुया। मुंहिंजे ख़्याल सां हींअर उहा शइ अंदरि नज़र कान पई अचे, तमामु घटिजी वई आहे ऐं इहा हुजण ई न खपे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली मां तव्हां सां एग्री कयां थो त माज़ीअ में असां हिकिड़ो वॾो स्कैंडल थियो, तव्हांखे यादि आहे यूनिस खान जे ख़िलाफ़ु 9 प्लेयर क़ुरान ते कसम खणी बीठा ऐं इहा ऑन रिकॉर्ड ॻाल्हि आहे त यूनिस खान खे पाकिस्तानी टीम जी क़यादत नाहे करणी ऐं उन्हनि क़ुरान ते हथ रखी कयो त असां हिनखे नाकाम कंदासीं। त एतिरी लेवल ते सियासत हूंदी हुई, पर अॼु कंडीशन चेंज आहिनि। छाजे करे जो हाणे तव्हांजी परफॉर्मेंस काउंट थिए थी। अगरि तव्हां परफॉर्मेंस ॾींदो त तव्हां कैरेबियन लीग खेॾी सघो था, बिग बैश खेॾी सघो था, तव्हां PSL खेॾी सघो था, तव्हां पाकिस्तान खेॾी सघो था। अॻे त सिर्फ़ु पाकिस्तानी टीम हूंदी हुई ऐं टेस्ट क्रिकेट हूंदी, वनडे बि न हूंदी, T20 बि न हूंदी। त डेफिनेटली जे परफॉर्म कंदो त तव्हां अॻिते हलंदो। बिल्कुलु ज़बरदस्त। पाण आख़िर में गानो हलायूं था ऐं मोकिलायूं था। सो ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थिए थी पंहिंजी ऐं न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तान जी जेका मैच आहे सुभाणे उन ते डिस्कस कंदासीं, कचहरी कंदासीं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। सभिनी खे बि जेको आहे सो पंहिंजो चवंदा आहिनि न अलाह जे ॾिने मां कुझु न कुझु ॾियणो आहे। त जेकॾहिं तव्हां वटि बि कुझु आहे, तव्हां बि कुझु शयूं तव्हांजे ज़हन में आहिनि कुझु असां सां गॾु शेयर करे सघो था, ज़रूरु कयो। छो त हीउ मौसम आहे क्रिकेट जो ऐं वर्ल्ड कप स्टार्ट थी चुको आहे। वर्ल्ड कप जी जेका ट्रॉफी आहे उन ते असांजी न बल्कि पूरी दुनिया जी नज़र आहे ऐं असांजूं दुआऊं असांजे मुल्क सां गॾु आहिनि, असांजूं दुआऊं असांजे प्लेयर्स सां गॾु आहिनि। त अलाह साईं कंदो इंशाअल्लाह ताला इहा जेका ट्रॉफी आहे वर्ल्ड कप जी असां पंहिंजे पाकिस्तान में खणी ईंदासीं ऐं उन सां गॾु असां पंहिंजे पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾींदासीं त पाकिस्तान जी जेका क़ौम आहे उहा अमन पसंद क़ौम आहे ऐं मोहबतूं विरहाईंदड़ क़ौम आहे ऐं मेज़बान क़ौम आहे। ऐं जॾहिं कंहिंजी त असां मेज़बानी कंदा आहियूं त उन में असां का कसर कोन छॾींदा आहियूं। असां पाण बुख ते सुम्हंदा आहियूं पर असां पंहिंजे महिमान खे बुख ते कोन सुम्हाईंदा आहियूं। तो पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखियो। इंशाल्लाह वरी सुभाणे अवां सां मुलाक़ात हिकिड़ो ख़ूबसूरत गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर एंड शबा ख़ैर।